बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी तव्हां सभिनी खे सुबुह जी सुरहान में गुड मॉर्निंग। उम्मीद कयां थी बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, जिते हूंदा ख़ैर ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा। ऐं जीअं हमेशह चवंदा आहिनि त सुबुह जी सुरहान त असांजे प्रोग्राम जो नालो आहे, लेकिन हिन सुरहान सां गॾु एतिरा ॿिया सारा रंग जुड़ियल आहिनि त जीअं हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं असां तव्हां वटि ईंदा आहियूं त उन रौनकुनि सां, उन्हनि ख़ुशियुनि सां त अल्हम्दुलिल्लाह असां बि ठीकु आहियूं, तव्हां बि ख़ुशि हूंदो ऐं तव्हांजे सिहतयाबी जे लाइ, तव्हांजे सिहत जे लाइ, ख़ासि करे तव्हांजी ज़िंदगी जे लाइ, तव्हांजे फैमिली मेंबर्स जे लाइ असां ॾाढी दुआऊं कंदा आहियूं त जीअं तव्हांजी दुआउनि जे सदके अलाह तव्हां सभिनी वटि ख़ैर ख़ैरियत करे त असांजी टीम, असांजा फैमिली मेंबर सभु अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियूं, ख़ुशि आहियूं, मज़नि में आहियूं। ऐं उन सां गॾु गॾु जीअं हफ़्ते सां गॾु गॾु नए सुबुह जी नए ॾींहं जी शुरूआति थींदी आहे त असांजी दुआऊं त हूंदियूं आहिनि, पर गॾु गॾु का न का ज़हन में सुवाल, खोड़ सारी अहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि माइंड में, त असां चवंदा आहियूं दिलि चवंदी आहे त तव्हां सां शेयर कंदा हलूं। अॼु मूंखे मुंहिंजे ॻाल्हाइण खां वधीक लाजू भाई जो म्यूज़िक थो ॿुधिजे, मुंहिंजो छो स्पेशल साउंड में छा आहे। अच्छा जी, उन सां गॾु गॾु मां तव्हां सां वरी ॻाल्हि शेयर कंदी हलां त ज़िंदगी आहे, ज़िंदगी सवालनि जो नालो आहे, ज़िंदगी आज़माइशुनि जो नालो आहे, त खोड़ सारा अप डाउन असांजी लाइफ में ईंदा आहिनि। तव्हां ॾिसंदा छा थिए थो, कीअं गुज़रे थो, हर क़दम हर स्टेप खणणु जेको असांजी ज़िंदगीअ में हले थो, हिकु नओं चैलेंज आहे जेको असांखे हमेशह नज़र ईंदो आहे। त उन चैलेंज सां गॾु असांखे जेको आहे सो तमामु पंहिंजो वक़्तु सुठे अंदाज़ सां, सब्र सां, तहमिल सां गुज़ारे, ऐं दुश्मन हुजे चाहे सॼणु हुजे, दुनिया जो को बि इंसानु हुजे, अगरि तव्हांजे लाइ को वॾी मुसीबत, का परेशानी, कुझु बि अगरि तव्हांजे साम्हूं क्रिएट करे छॾे थो त उन सां जेको आहे सो वॾे तहमिल सां, वॾे सोच सां ऐं वॾे सब्र सां मुक़ाबिलो कयो। इहो ई असांखे असांजो जेको आहे सो इस्लाम बि सम्झाए थो, इहो असांजो रब फरमायो आहे त सब्र में जेका ताक़त आहे। ऐं हमेशह मां मौलाना तारिक जमील जा खोड़ सारा बयान ॿुधंदी बि आहियां, खोड़ सारी शयूं सिखंदी बि आहियां, ऐं मुंहिंजी फेवरेट पर्सनैलिटी आहिनि। हमेशह उन्हनि खां हिकिड़ी माना मुनासिबु ॻाल्हियूं आहिनि जेके हमेशह तव्हांजे दिलि ते असरु कंदियूं आहिनि। उहे चवंदा आहिनि त काफ़ी सारियूं हदीसूं पढ़ी करे, पर उन खां पोइ चवंदा त तव्हां जेको आहे न सब्र कयो, ऐं सब्र एतिरो सब्र कयो, तव्हां यकीन मञो त तव्हांजो सब्र तव्हांखे ईअं खटाईंदो, हिकु ॾींहुं तव्हां उन पहाड़ वांगुरु साम्हूं बीहंदा त दुनिया उन खां टकराए न अॻियां निकिरी सघंदी। त इन में वाक़ई कोई शक न आहे त सब्र असांजी ॾाढी वॾी ताक़त आहे, ऐं सब्र सां ई असां ज़िंदगी जा सभु मसइला, सभु टेंशन, सभु शयूं खटे बि सघंदा आहियूं, ऐं घणियूं सारियूं शयूं असांजे फेवर में बि अची वेंदियूं हलियूं। त अल्हम्दुलिल्लाह ईअं ज़िंदगी जो पैटर्न हले थो, ईअं असांखे सब्र सां, तहमिल सां, ज़िंदगी जे सुकून सां हर हिकिड़ो क़दम असांखे अॻिते वधणु खपे। बहरहाल सभु ॻाल्हियूं ऐं तव्हां सां गॾु कचहरियूं असांजे लास्ट वाइट प्रोग्राम में बि खोड़ सारा असांजा व्यूअर्स जेके असांजा प्रोग्राम डेली ॾिसंदा आहिनि, उहे प्रोग्राम में शामिलु थिया, उन्हनि जूं खोड़ सारियूं कॉल्स बि असां प्रोग्राम में शामिलु कयूं, कचहरियूं कयूं, ॻाल्हि ॿोल कयूं। अॼु उन्हनि सभिनी जे फरमाइशुनि खां पोइ जेको आहे सो स्पेशली तव्हां सभिनी जे लाइ अॼोके ॾींहं खां पोइ जेको असां पैटर्न पंहिंजे प्रोग्राम में हलायो आहे, उन में खोड़ सारी शयूं चेंजिंग सां तव्हां ॾिसंदा। मे बी सेट उहो साॻियो हूंदो, होस्ट उहा तव्हां सां गॾु मां ई आहियां, ऐं उन सां गॾु गॾु असां जेके महिमान हूंदा, जेके असांजूं पर्सनैलिटीज़ हूंदियूं, उन्हनि सभिनी सां असां जेको मुलाक़ातूं थींदियूं त उन में खोड़ सारो चेंज असां इहो आंदो आहे। त असां चाहियूं पिया त सिर्फ़ु म्यूज़िक बि न हुजे, ऐं सिर्फ़ु ड्राई प्रोग्राम बि न हुजनि, सिर्फ़ु उहे शयूं न हुजनि जेके तव्हांखे बेज़ारे ॾींदी या तव्हां तंग थी वञो हलिया। असां वटि हुजे उहो हर रंग जेको सुबुह जी सुरहान में तव्हां सां गॾु हुजे, त मुख़्तलिफ़ मौज़ू, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ महिमान, उहे सभु तव्हां सां गॾु हूंदा। अॼु बि असांजे प्रोग्राम में हिकु न, ॿ न, टे न, बल्कि चार गेस्ट मौजूदु आहिनि। उहे चार ई जेके असांजूं महिमान अचनि पियूं, उहे तव्हांजे दिलनि ते ॾाढो राज कंदियूं आहिनि, ऐं उन्हनि जे राज करण जो जेको आहे सो राज करण जेको सिंधी में चइबो आहे, सो रीज़न इहो आहे त उन्हनि जी ख़ुशि मिज़ाजी, उन्हनि जो अख़लाक़, उन्हनि जा जेके टिकटॉक ते वीडियोज़ आहिनि, जेके मज़ेदार चिट चैट तव्हां सां कंदियूं आहिनि, जेके ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं आहिनि, सोशल मीडिया ते तमामु घणियूं एक्टिव रहंदियूं आहिनि तव्हां सभिनी सां, त असां उन्हनि खे महिमान करे घुरायो आहे, ऐं उहे असांजा महिमान जंहिं महिल ते पहुचंदा त इंशाअल्लाह ताला तव्हांजे सेट ते फुल रौनक ॾिसंदा। ऐं मां बि अल्हम्दुलिल्लाह फुल उन्हनि सां तयारी करे उन्हनि जे लाइ फॉर्म में आई आहियां, त मुंहिंजी कोशिशि आहे त वधि खां वधि प्रोग्राम सुठो करण जी कोशिशि करे तव्हां सां गॾु अचूं। मूंसां गॾु हमेशह वांगुरु लाजो भाई गॾु आहे, ऐं लाजो भाई खे मां चवंदी आहियां अस्सलाम वालेकुम। कैसे हैं लाजो भाई? ठीक ठाक, तबीयत सही सब? अल्लाह ताला हमेशा खुश रखे। ये मेरी माइके वाई के पीछे से देख रहे हैं, आप बता नहीं रहे मुझे? नहीं, मुझे देखा नहीं, मैंने नहीं देखा आपने, देखना चाहिए था आपको। कैसे हैं आप? ठीक है, बेहतर है। हाँ हाँ, अब कोशिश कर, आपकी तरफ देखा तो मुझे बहुत कुछ नजर आ गया। जी ठीक ठाक, आपकी दुआएं हमेशा की तरह। अच्छा, आप वैसे कैसे हैं? तबीयत सही, सब खैरियत? अल्लाह का बड़ा एहसान है। अल्लाह ताला आपको हमेशा खुश रखे, सेहतियाबी के। आज मामू की तरफ आवाज़ें बहुत हैं ज़्यादा, पता नहीं क्या मसला है, और कभी म्यूजिक की आवाज़ बढ़ा देते हैं तो कभी खुद की आवाज़ें इधर उधर निकलती रहती हैं। वो खुश हैं, जुनैद की सालगिरह ना, केक मिलेगा। अरे आपने ये सारा सरप्राइज डम कर दिया केक के लिए।
नहीं ॿुधाई ये तो हम बताते चलें तो ज़्यादा बेहतर है कि तव्हां असांजो जो प्रोग्राम ॾिसंदा आहियो सुबुह जी सुराण हर रोज़ ऐं खोड़ सारा ॿिया प्रोग्राम बि ॾिसंदा हूंदा त उनखे ऑपरेट करण जे लाइ असां चवंदा आहियूं कहिड़ो जिन आहे कहिड़ो भूत आहे जेको अचानक जादू थो ॾेखारे कंहिं महिल हीउ सीन थो अची वञे कंहिं महिल राइट जी कैमरा थी जेको सो मूव थिए कंहिं महिल लेफ्ट कैमरा कंहिं महिल फ्रंट कंहिं महिल बैक कंहिं महिल मां हेॾां थी ॾिसां त हितां थी नज़र अचां हेॾां थी ॾिसां त उहो मास्टर में थी नज़र अचां त डेफिनेटली हिनखे जेको स्विच कंदो आहे न उहो ॾाढो हिकिड़ो असांजो प्यारो हिकिड़ो नंढड़ो प्यारो भाउ आहे ऐं माशाल्लाह नंढी एज में मुंहिंजे साम्हूं बि तक़रीबन ओ बि ऑपरेटर ते एज़ अ पहिरियां कैमरामैन ॾाढो सुठो कमु कयो आहे कैमरामैन खां पोइ जॾहिं असां आहिस्ता आहिस्ता सीनियरिटी वधंदी वेंदी आहे कम जो तजुर्बो वधंदो वेंदो आहे त पोइ असां हुनजो डेज़िनेशन्स पे चेंज कंदा वेंदा आहियूं त डेफिनेटली पहिरियां कैमरा ते हुया पोइ कैमरा खां पोइ वर्क ते वर्क खां पोइ वरी आहिस्ता असां हुनखे ओबी ते मोकिलियो त ओबी ऑपरेटर हूंदो आहे जेको असांजो सॼो जेको हिनखे पंहिंजे कैमराउनि खे जेको आहे सो वर्क कंदो आहे ऐं हुनखे स्विच करण जो जेको सॼो सिस्टम आहे सो असांजे ओबी में हूंदो आहे त यकीनन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजो जेको जुनेद आहे ॾाढो प्यारो असांजो नंढड़ो आहे उन जी अॼु सालगिरह आहे मां त एंड में सरप्राइज़ ॾियां हा पर लाजू भाई ॻाल्हि करे छॾी त पोइ हाणे मुंहिंजो सरप्राइज़ नज़र ॻाल्हि ब्लास्ट थी वियो त हुन सरप्राइज़ सां गॾु मूं चयोमांसि जुनेद हिकिड़ी ॻाल्हि ख़बर आहे त चई जी आपी त मुंहिंजो अॼु हिकिड़ो स्पेशल डे आहे मुंहिंजी यादि चई छा थियो आहे एॾो अजीब तरह सां चई छा थियो आहे मुंहिंजो छा थियो आहे अलाए थियो त छा आहे मूंखे कान्हे ख़बर पर को त धमाको थियो आहे त चई मुंहिंजो अॼु स्पेशल ॾींहुं आहे सो बि तुंहिंजे लाइ ख़बर आहे चए थो हा हा मुंहिंजी सालगिरह आहे त हुनजी मतिलबु मासूमियत ते मूंखे एॾी हैरत पई थी त नंढड़ा बछड़ा आहिनि भाइरनि जहिड़ा आहिनि ॾाढो सुठो घणो अरसो गुज़रियो आहे ऐं असां हुननि सां गॾु कमु कयूं था ऐं थोरी अरसे में हुननि ॾाढो पंहिंजे कम खे माशाल्लाह सुठो इम्प्रूव कयो आहे ऐं जेके जेके असांजा कैमरामैन्स ते असांजी टीम जा मेंबर आहिनि हिन तरफ़ हनीफ़ आहे हेॾां एहसन आहे हितां कॾहिं असां वटि अब्बास हूंदो आहे कंहिं महिल असां वटि जुनेद हूंदो आहे केॾी महिल असां वटि अञा को नालो रहे थो शफ़ीक मामू को छोड़े मामू त सॼो साउंड सिस्टम मामू सॼो जेको असांजो हीअ असांजे हथ में माइक हूंदियूं आहिनि अगरि हिन में आवाज़ न आहे ईंदो त पोइ असांजी दिलि चवंदी आहे हितां उछलायूं त सिधो मामू खे लॻे उहो हूंदो आहे त मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त जुनेद बि हूंदो आहे असां माजिद बि हूंदो आहे ऐं इहे सभु असांजा जेके टीम जा मेंबर्स आहिनि इहे हिते कमु कंदा आहिनि ॾाढे सुठे अंदाज़ सां पंहिंजे वर्क सां महिनत था कनि ऐं लिटरली माना अॼु मां हुनखे लाइव एप्रिशिएट इन ॻाल्हि पारां बि ज़रूरु कंदसि साਡਾ गुलज़ार बेग ते वेठो आहे मुंहिंजो वॾो प्यारो भाउ हुनजो मां नालो न खणां त नाजाइज़ी थींदी फ्रंट ते लाजो भाई आहे त पोइ वरी गुलज़ार भाई आहे और इसके अलावा भी एक स्पेशल दिन है आज मेरे लिए अच्छा आज मेरे हमसफर को मेरे साथ 30 साल हो गए क्या बात है लाजो भाई तो आज जालिम का भी दिन है जालिम का दिन आ गया 15 जून 1990 को मेरी 15 जून 1990 को आपकी शादी हुई 30 साल माशाल्लाह से आपको साथ हो गए तो आज तो फिर तो आपको इधर मेरे बराबर में सोफा लगा के शालिम को भी लेके आना चाहिए था उसके साथ हमारी भाभी हमारी प्यारी जिसको हम हमेशा प्यार में जालिम कहते हैं जालिम वो होता है जो बहुत ज्यादा मोहब्बत करता है तो ये तो दुआ कीजिए नहीं आप हमारी दुआएं 50वीं सालगिरह भी आपके साथ मनाएंगे इंशाल्लाह 50वीं 60वीं 70 80 जितना भी नसीब में है और नसीब चले आप भी पकड़ पकड़ के ला रहे हैं मैं ऐसे करती भी बुढ़ी होके भी आऊंगी ला जाओ भाई तो इस तरह से नहीं अल्लाह ताला आप दोनों को नहीं हमारी दुआएं हमेशा आपके साथ हैं और अल्लाह ताला आपको खुश रखे हमेशा आबाद रहें ऑन स्क्रीन में कहती हूँ कि लाजो भाई इतने बेहतरीन इंसान है मैं कहती हूँ कि म्यूजिक से रिलेट हो या मैं एक होस्ट हूँ या मैं सिंगर हूँ या आर्टिस्ट हूँ जिस तरह से भी जो भी मेरा काम है उसके बाद जैसे हमारे टीम के मेंबर सबका जो काम है सब जिन कम वो पंहिंजी जगह ते लेकिन सभिनी कमनि खां बहितर हूंदो आहे पहिरियां हिकिड़ो इंसान थियणु त लाजो भाई वाकई नो डाउट असां सां गॾु तक़रीबन 6-7 साल खां 8-10 साल खां गॾु आहे तमामु बहितरीनु इंसान आहे जिन जो इख़लाक़ जेको आहे सो हुनजो साम्हूं आहे हमेशह तव्हां सां कचहरियूं कंदो आहे ॻाल्हियूं ॿोलियूं कंदो आहे त उन जे करे असां हमेशह हुनखे एप्रिशिएट कंदा आहियूं त सुठे इंसान खे डेडिकेशन ॾियणु या उन्हनि सां गॾु बीहणु तमामु हिकिड़ो आला ज़र्फ़ जो कमु हूंदो आहे तमामु बहितरीनु हूंदो आहे त उन्हनि खे असां एप्रिशिएट बि कयूं त एतिरी सुठी इज़त ऐं मान सां गॾु पंहिंजो वक़्तु गुज़ारे अचनि था आज अगर सजाद भाई होते तो कम नहीं होती आपके साथ कम नहीं होती अच्छा मुझे आप इस खुशी में गाना बताएं आज जुनेद की बर्थडे आज हमारे मेहमान भी आ रहे हैं आज भाभी की और आपकी भाभी का नाम क्या है वैसे हमने तो जालिम रख दिया रुबैका इतना प्यारा नाम है लाजो भाई आपने बताया नहीं हम जालिम जालिम करके उसको दुनिया में मशहूर कर दिया हम लोगों ने रुबैका भाभी माशाल्लाह से आपको मैं ऑन स्क्रीन आज दावत देती हूँ कि लाजो भाई आज तक नहीं आए सिस्टर से आपकी मुलाकात हुई है मेरी वो भी आपके साथ नहीं वो कहीं और मुलाकात है उसने बोला मैं लाजो भाई की सिस्टर हूँ मैंने कहा तो हैरत की बात है कि आपने कभी मेरे साथ मेरे पड़ोस में रहती हैं आप कभी आई नहीं है मतलब आप वो देख रहे हैं और वो शर्मा रही है ऐसा कुछ था ऐसा कुछ नहीं था मुझे तो अभी ये गाना याद है मैं तो याद तो आती होगी
सजाद भाई का गाना याद करके बैठा था लेजेंड। याद तो आती होगी, दिल दुखाती होगी। कौन सी याद है दिल दुखाती? तो मैंने कहा शादी ये तो वाली। उल्टा ही वो हो गया। कहते हैं हमेशा शादी की तस्वीरें देख के रोना आता है, कि हम भी कभी खुश हुआ करते थे। और वो सजाद भाई कहते थे ना, इसमें एक्सपायरी डेट नहीं होती निकालने में। इसमें तो वाकई कोई शक नहीं है। अच्छा, वैसे लाजो भाई, जब आपकी शादी हुई होगी जी जी। तो मैक्सिमम 25-30 साल तो आपकी एज होगी। हाँ, वो छोटा था। ये छोटे थे आप? हाँ 30 साल भी छोटे थे आप? जी हाँ, मैं 18 साल तो फिर तो मतलब मैं तो मतलब फिर पैदा ही नहीं हुई। नहीं, मैं छोटा था, 18 साल का था। 18 साल, खुदा को माने लाजो भाई, 18 साल में कैसे, मतलब क्या? मैं दिखता बड़ा। मैंने ब्रेक नहीं लेना, रुके, मैंने बहस करना है। मैं बड़ा था, बड़ा दिखता अच्छा, था। बड़ा दिखते थे? जी, जी। अब लारे पे गए थे। अच्छा जी, चलो लाजो भाई सारा बेस्ट सुभाइस मतलब मश्करी मजाक हल्दी रहंदी है। सारा ब्रेक जो वक्त थे, ब्रेक वठूंगा, ब्रेक आप वरी खोड़ सारी कचेरी कयूं सुबह जी सिरहाण में। जी एक दफ़ो ॿीहर भली कार तव्हां सभिनी खे सुबुह जी सुरहाण में यकीनन तव्हां खां ब्रेक खां पहिरियां कचेरी ॻाल्हि ॿोल हली पई तव्हां सां लाजो भाई सां ॾाढी मज़ाक लाइ वेठी आहियां, इन करे जो लाजो भाई जी शादी जी सालगिरह आहे। त ख़ैर उहा शादी जी सालगिरह पंहिंजी जॻह ते, लेकिन असां जेका भाभी घर वेठी आहे उहा हिते हुजे आहे या बराबरि में सोफ़ो लॻल हुजे त पोइ हिननि खे तंग करण जो मज़ो ई अलॻि आहे। अकेलो लाजो भाई सां कहिड़ो मुक़ाबिलो। ऐं वरी असांजो भाउ वरी रहम थो अची वञे त भई भाउरनि खे माफ़ु करे छॾिबो आहे। ख़ैर आहे, माफ़ु करणु वॾो बस सभु ॻाल्हियूं कचेरी तव्हां सां पंहिंजी जॻह ते। जीअं ब्रेक खां पहिरियां मूं तव्हां सां ज़िक्र फ़िक्र कयो हुयो त खोड़ सारा महिमान मां चंद महिमान शॉर्ट थी विया हलिया। उनजो हिकिड़ो रीज़न आहे त सुबुह जो जेको उथणु आहे न उहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, इन में त को शक न आहे। इंटरेस्ट जे अंदरि असां जेके बि माशाल्लाह जेके ॻोठाणा माण्हू रहनि था, जेके इंटरेस्ट असांजे शहरनि सां ऐं नंढा शहर हुजनि चाहे वॾा तबिके जा जेके शहर हुजनि, उन सां गॾु ॻोठ जेके असां सां गॾियल हूंदा आहिनि, उन्हनि में ॾाढी हिकिड़ी माना सफलता आहे, हिकिड़ी आदत आहे त माना सुबुह जो सवेरे 7:30 खां 8 जे टाइम में सभु माण्हू उथी वेंदा आहिनि। ऐं असांजे शहरनि में इहो रवाजु आहे त असां 11 बजे खां पहिरियां न उथंदा। त हिकिड़ो माइंड सेट आहे सभिनी जो, त असां प्रोग्राम बि जॾहिं कंदा आहियूं त 9 खां 11 जो जेको टाइम आहे उहो तव्हांजे लाइ स्पेशली हूंदो आहे। त जेके इंटीरियर में आहिनि उते असांजो वधीक प्रोग्राम्स वॉच कया वेंदा आहिनि। त अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में बि एक्स्ट्रा टाइम रखियो आहे। त असांजी कचेरी असांखे ख़बर आहे त चवंदा आहिनि जंहिं जॻह ते 1 खां 2 लेडीज़ मिलनि त पोइ भई कचेरी केरु बंदि कराराए। हिते वरी 3 गॾु आहिनि त पोइ तव्हां सम्झी सघो था त अॼोकी कचेरी थींदी सां ॾाढी तफ़सील सां थी वेंदी हली। जंहिं अॼुकल्ह एप्लीकेशन जो तमामु घणो इस्तेमालु आहे, जेका वर्ल्ड लेवल ते जेका चऊं था पूरी दुनिया में जेका हिन खां वधीक हिन वक़्तु एंटरटेनमेंट जी तरफ़ मूव करे रही आहे, उहा आहे टिकटॉक। त तव्हां सॼो ॾींहुं पंहिंजे मोबाइल में ॾिसंदा वेठा हो त हाणे ॾिसो कहिड़ी वीडियो आई, हाणे कहिड़ी वीडियो आई। त उन्हनि टिकटॉक वीडियोस में असांजा तमामु घणा सुपरस्टार ऐं घणो सारो टैलेंट आहे। पॉज़िटिव थिंग्स सां मां ॻाल्हि करे रही आहियां, न त नेगेटिव घणा अहिड़ा माण्हू जेको अजीबो ग़रीब कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे असां क्रिटिसाइज़ बि कंदा आहियूं ऐं उन ते असां एक्शन बि खणंदा आहियूं। पर गॾु तव्हांखे ॿुधाईंदी हलां जेको पॉज़िटिव कमु हले थो, जंहिंसां असांजा सिंधी गीत, असांजी सिंधी मौसीक़ी, मज़ाक मस्ती, खोड़ सारा टैलेंटेड माण्हू ॻोठनि मां शहरनि मां निकिरी माशाल्लाह सां सुपरस्टार थी विया आहिनि हलिया। त उहे जेके टिकटॉक स्टार्स आहिनि उन्हनि जी त हिकिड़ी लेवल ई अलॻि आहे। त उन्हनि मज़ा हिकिड़ा 2 चंद सितारा आहिनि जेके खणी करे तव्हांजे साम्हूं आया आहियूं। थी सघे थो कॾहिं न कॾहिं पहिरियां तव्हांजी किथे न किथे मुलाक़ात थी हुजे, हूअं त हर रोज़ हर वक़्तु मां बल्कि ईअं चवंदसि हर पल तव्हां उन्हनि खे पाण सां गॾु ॾिसंदा आहियो त उहे सिंधी गाननि ते परफॉर्म कंदे तव्हांखे नज़र ईंदा आहिनि, पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारींदा आहिनि, पंहिंजूं एक्टिविटीज़ तव्हां सां शेयर कंदा आहिनि। ॾाढा ॿिया प्यारा नाला, ॾाढियूं 2 सुठियूं स्टार ऐं ॾाढियूं 2 सुठियूं इंसान जेके मूंसां गॾु आहिनि। तव्हां चवंदा त एॾो माना असांखे ॿुधाए बि सस्पेंस ख़तमु करे थी शैला, त मां वाक़ई हाणे सस्पेंस ख़तमु थी कयां। अक्सा किंजर असां सां गॾु आहे, अरीशी असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक? गुड मॉर्निंग बिनी खे। गुड मॉर्निंग। आज सुबह सवेरे थी कीअं थो लॻे? सुठो तो लगे। सुठो थो लॻे। ऐं मूंखे लॻे थो अरीशी उथंदी हूंदी। मां सवेरे उथंदी आहियां। तव्हां सवेरे उथो? अच्छा, मां अरीशी लचो त अरीशी सवेरे उथंदी आहे, त अक्सा चओ मां सवेरे उथंदी आहियां। त वाक़ई सुबुह जो उथणु ॾाढी माशाल्लाह हिकिड़ी सुठी नेमत आहे, हिकिड़ी ॾाढी सुठी आदत आहे। मूंखे हरीश ई फोन करे उथारियो आहे। छो त मां सुम्ही न आहियां। छो त अगर सुम्ही पवां त शायद मां बि न हुजां हिते। अच्छा अच्छा, छो भला छाजे करे? निंड मतलब ईंदी ना आहे एॾी जल्दी, ऐं ॿियो ॻाल्हि अगर सुम्ही पवां त एॾी जल्दी उथी न थी सघंदा। सही ॻाल्हि आहे। त उहो ई मुंहिंजी ॻाल्हि कई त मैक्सिमम असां वटि जेको 10:30 खां 11 जी फिक्र आहे त एसि ताईं आहिस्ता आहिस्ता उथण जो माहौल ठही वेंदो आहे। जल्दी उथी वेंदा आहियो त बेड खां उथण जो बेड खां उथण जो दिलि कोन चवंदो आहे। वेलकम था जो तव्हांखे मां पंहिंजे शो में। सो मच असांखे। थैंक यू सो मच। ऐं काफ़ी अरसे खां वठी मां तव्हांजो वेट कयो हुयो ऐं मां कंदी रहां पई, त मां चाहियां पई जॾहिं तव्हांखे मतिलबु कंफर्टेबल लॻे, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, जॾहिं तव्हां पाण अचो त पाण हिकिड़ी सेटिंग ठाही पए। लेकिन चवंदा त जेसि ताईं तव्हांजे नसीब में मिलणु आहे, जिते तव्हांजो किथे कंहिंसां किथे माना रिज़िक रखियल आहे, जेको मिलणु आहे, जेको ख़ुशफ़हमी जा हिकिड़ा माहौल ठहियल आहिनि, से अलाह जो हुकुम खां बग़ैर त नथा हली सघनि। त अॼु नसीब में हुयो, अॼु असां मिलिया आहियूं ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे तव्हां ॿई मुंहिंजे मंच ते मौजूदु आहियो। ऐं असांजे सिंध जो ॾाढो बहितरीनु ईअं तव्हां सरमायो बि आहियो।
आहियो जेका माना तव्हां पंहिंजे टैलेंट खे पाण खणी आया आहियो असां सभिनी खे हिकिड़ो मंच मिलियो त असां आयासीं जंहिंमें असां पंहिंजा ड्रामा स्टार थियासीं या असां सिंगर्स बि थी वियासीं असां होस्ट बि थी वियासीं असां पंहिंजी महिनतूं कयूं कमु कया लेकिन हिकिड़ो मंच मौजूदु हुयो ही उहो मंच आहे जिते वर्ल्ड लेवल ते सॼो कमु थिए थो पियो सभु आर्टिस्ट आहिनि मौजूदु आहे उन्हनि जे विच में चवंदा कोन जिते घणी तमामु हद खां वधीक हुजे उन में हिकिड़ो पंहिंजो नालो हिकिड़ी जॻह ठाहिणु तमामु मुश्किल आहे त उहो जसुज तव्हांखे ऐं तव्हांजो शौक़ु माना तव्हांखे माशाल्लाह हिकु लेवल ते पहुचाए छॾियो आहे अल्हम्दुलिल्लाह ॾाढो मज़ो थिए अरीशा खे त मां ॾिसंदी आहियां त ॾाढो मस्ती मज़ाक बि कंदी आहे ऐं ॿ स्टार हिकिड़ियूं उहे आहिनि जेके अॼु सुतियूं पयूं आहिनि जंहिंजे नाले सां तव्हांखे स्पेशली ॿुधाईंदा आहियूं त हिकिड़ी आयशा ऐं हिकिड़ी अलीशा उहे ॿई जेके हमेशह हिननि जे ग्रुप में तव्हां हिननि सां गॾु ॾिठा हूंदो आहे हिननि जो हिकिड़ो फ्रेंड जो पाण में ग्रुप आहे इहे दोस्ती मां चवंदी आहियां हिकिड़ो तव्हांखे उहो गानो ठाहिणु खपे मूंखे सेंड ज़रूरु कयो मां ॾिसां त ज़रूरु त उहे मतिलबु तव्हां सां गॾु हूंदियूं हमेशह जिते ऐं काफ़ी सारा ॿिया बि फ्रेंड सां गॾु हूंदा आहिनि त हिकिड़ो ग्रुप हूंदो आहे हिकिड़ी मोहबत हूंदी आहे नज़र बि ईंदी आहे त प्यार आहे दोस्ती आहे ऐं मुख़्तलिफ़ पहलू हूंदा आहिनि हुननि जा हर शइ जो रुख अलॻि ॾेखारियो वेंदो आहे त उन ॾाढो अंदाज़ मूंखे सुठो लॻो त मुंहिंजो असांखे बि घुरायूं अरीशा खे घुरायूं ऐं हू बि ॿई असां गॾु हुजनि पर अनफॉर्चुनेटली असां हिते वेट करे मुस्तफ़ी सवेर तव्हां ॾिठो बि हूंदो न मुंहिंजे मास्टर शॉट में हिकिड़ो सोफ़ो एक्स्ट्रा लॻियल हुयो उहो एक्स्ट्रा सोफ़ो असां हटाए साइड ते करे छॾियो त भई असांजो महिमान में बि अञा अगरि हुनजी अखि खुली राब्तो कनि थियूं त असां घुराए वठंदासीं ऐं अॼु मां लाइव तव्हांखे ऑन एयर ॿुधाईंदी हलां त 11:30 ताईं स्पेशली मां प्रोग्राम खे खणी वेंदसि तॾहिं मां पाण अनाउंस कयो आहे त तव्हांजे ॿिन्ही जे करे 15 मिंट ॾिजनि 15 मिंट ॾिजनि न न तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम मां जस्ट जोक थी कयां छो जो असां हिन टाइम खां वठी तव्हां सां लाइव आहियूं त बहितरीन कचहरी थींदी अच्छा मुख़्तलिफ़ इंटरव्यू हूंदा आहिनि मुंहिंजी हिकिड़ी ज़ाती हूंदी आहे त मुंहिंजो ड्राइंग रूम आहे तव्हां सां मुंहिंजी कचहरी आहे जी जी चेहरनि ते मुस्कुराहटुनि ॾियण वारा अंदरां ॾाढा टुटल हूंदा आहिनि ॾुखियल बि हूंदा आहिनि उन ज़िंदगी में अप डाउन तव्हां अञा नंढा नंढा आहियो तव्हां अञा हाणे स्टार्ट कयो आहे ज़िंदगी जे पैटर्न ते आयो ऐं असांजो बेस्ट विशेस इन हवाले सां तव्हांजो गॾु तव्हां सां गॾु आहिनि त जिते बि हुजो ख़ुशि रहो हमेशह ऐं इंजॉय बि कयो पंहिंजी लाइफ खे ऐं ख़ुशी थींदी आहे मूंखे ज़िंदा दिलि माण्हू ॾिसी करे त तव्हां ॿई उहे आहियो सिंधी गाननि ते सभिनी खां वधीक जेके फनी बि हूंदा आहिनि तमामु हिकिड़ा मतिलबु टिपिकल शाइरी सां जुड़ियल हूंदा आहिनि उन्हनि ते छो परफॉर्म कंदा आहियो मां त ॿई ॼणियूं असल में जेको उहो मतिलबु मूंखे सुर ईंदो आहे उहो मूंखे उन्हनि में ईंदो आहे वधीक जेके मतिलबु इलाही असांखे डीप में वठी वञनि ऐं टिपिकल सिंधी में वठी वञनि उहे वधीक अट्रैक्ट कंदा आहिनि सही त पोइ असांखे वणंदो आहे उन्हनि ते अच्छा म्यूज़िक सां घणो लॻाव आहे इन जे करे शायदि तव्हांजो मतिलबु जेके असांजा पुराणा स्टार हुया उन मां कोशिशि कंदी आहियां त घणो त जेके असांजा पुराणा स्टार हुया उन्हनि जी हाणे सॉन्ग्स वग़ैरह एॾो न आहे मतिलबु माण्हू एॾो न ॿुधंदा आहिनि त मां कोशिशि कंदी आहियां जीअं असां वटि सरमत सिंधी आहे त उन्हनि जा सॉन्ग्स खणा उन्हनि जे गाननि ते वीडियो ठाहिया छो त असांजे सिंध जो सरमायो आहिनि जिन्हनि सिंध लाइ महिनत कई आहे मतिलबु उन्हनि जा सॉन्ग्स एॾा बहितरीनु हूंदा आहिनि त मां कोशिशि कंदी आहियां त अहिड़ा सॉन्ग्स हुजनि पोइ उन्हनि ते परफॉर्म कया सही अच्छा अरीशा बि कंदी आहे त अक्सर त कॉमेडी मज़े कंदी आहे अरीशा त माशाल्लाह ऑलराउंडर आहे अच्छा अरीशा कॉमेडी हिकिड़ो अलॻि पैटर्न आहे म्यूज़िक जस्ट हिकिड़ो अलॻि पैटर्न आहे त जेको कॉमेडी तरफ़ तव्हां जे बि वीडियो में परफॉर्म कंदा उन टाइम माइंड में छा हलंदो पियो मतिलबु मूंखे इहो हूंदो की हलो पाण फनी आहे माशाल्लाह मतिलबु माइंड में वेंदी आहे त सभिनी खां वधीक मां खिलाईंदी आहियां अॼु मूंखे खिलायो त ख़बर पए न त मुंहिंजो इहो हूंदो आहे की हलो हिकिड़ो टैलेंट थी वियो मां सॉन्ग ते एक्ट करे थी वञा लिपसिंग करे थी वञा हिकिड़ो त मां पाण में सम्झंदी आहियां की न मूंखे कॉमेडी जो बि मतिलबु हिकिड़ो टैलेंट आहे मां छो न कयां उन मां चूंडे पोइ सोची करे पोइ कंदी आहियां टैलेंट आहे त मां छो ज़ाया कयां इहा मुंहिंजी ॻाल्हि आहे त भई टैलेंट आहे त असां ज़ाया छो कयूं अच्छा उन खां अलावा इहो त थी वियो हिकिड़ो कॉमेडी जो सभ खां पहिरियां मतिलबु क्वेश्चन मार्क असांजे सिंधी कम्युनिटी जो इहो हूंदो आहे त कंहिं बि फील्ड खे तव्हां जॉइन कयो था का बि फील्ड फील्ड आहे उनखे पब्लिकली तव्हां जॾहिं अपडेट कंदा उन में परमिशन जा ॾाढा इशूज़ हूंदा आहिनि फैमिली में त को मसलो का मतिलबु काफ़ी इफेक्ट मतिलबु पेरेंट्स जी तरफ़ां त को इशू न आहे लेकिन फैमिली जी तरफ़ां त घणा इशूज़ हूंदा आहिनि सही सही असां मज़ीद कचहरी ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं जीअं ही एंट्री थियूं त हिन सेगमेंट में मूं चयो त असां सॉन्ग कुझु बि गुनगुनाईंदासीं कोन असां तव्हांजा डायरेक्ट ई कचहरी करणु स्टार्ट कयासीं छो जो खोड़ सारी फरमाइशूं आहिनि अञा पेंडिंग में घणी कचहरी आहे असां कचहरी कयूं था ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां पोइ वरी असां मिलूं था सुबुह जी सरहाण में जी एक
बॉबी भलीकार सभिनी खे सुबुह सुभाणे में असां कचेरी कयूं पिया ॻाल्हि ॿोल कयूं पिया तव्हां सां खोड़ सारियूं जेके ॻाल्हियूं आहिनि से तव्हांजे साम्हूं आहिनि हिन सां गॾु गॾु असां वटि असांजी बहितरीन जेके सिंध जूं आर्टिस्ट असांजे सिंध जो नाज़ आहिनि ख़ासि कर ॿुधायां तव्हांखे जेके हिननि जा कल्चरल कपिड़ा जेके इहे चादरूं जेके अॼु बि पाए वेठियूं आहिनि सॼी में नज़र ईंदियूं आहिनि त मां बि मजबूर थी वियसि मां मॉडर्न स्टाइल जा कपिड़ा कढिया पोइ मां चयो तयारु थियां मूं चयो न यार कल्चरल कपिड़ा सुठा रहंदा छो असांजी सिंधी आर्टिस्ट आहिनि ऐं असांजे सिंध जो तमामु नाज़ आहिनि ॿई ॼणियूं ऐं हिननि सां जेको हुननि जी मोहबत आहे जेको प्यार आहे सिंध वासियुनि जो उहो मिलियंस जे सूरत में अची चुको आहे हिन में कोई शक न आहे त अक्सा बि गॾु आहे अरिश बि गॾु आहे ऐं हिननि जा जेके तव्हां वीडियोस ॾिसंदा आहियो हमेशह घर वेठे तव्हांजे चेहरनि ते बग़ैर के मफ़ाद जे मुस्कुराहट ॾियणु चवां थी दुनिया जो सभ खां बेस्ट कमु आहे त ऐं ॾुखियो बि आहे अच्छा तव्हां जॾहिं मूं तव्हां सां हींअर ब्रेक खां पहिरियों सवाल कयो त जॾहिं तव्हां ही स्टार्ट कयो हुयो मतिलबु टिकटॉक जे तरफ़ ऐं वीडियोस जे तरफ़ माना जॾहिं हिकु त उहो पहिरियां माण्हू सोशल मीडिया ते एक्टिव रहंदो आहे त इहे सभु कुझु शयूं हुयूं कोन जीअं ही एप्लीकेशन्स आयूं त खोड़ सारो टैलेंट असांजो साम्हूं आयो तॾहिं टैलेंट में इहे शयूं हूंदियूं त माना फैमिली में बि इशूज़ थींदा आहिनि त भई ही कमु कयो या ऑन स्क्रीन न कयो ऐं सम्झंदी आहियां खोड़ सारियूं अहिड़ियूं आहिनि आर्टिस्ट रहियल आहिनि पोइ हिते जेके पंहिंजे घर में टिकटॉक ठाहींदियूं हूंदियूं शौक़ सां ऐं उहे अपडेट न आहिनि थींदा पर उहे सिर्फ़ु पंहिंजे दिलि जे ख़ुशी जे लाइ उहो करे वठंदियूं आहिनि तव्हां छा था हिनखे पंहिंजे वे में छा था ॾिसो मतिलबु हिन मीडिया जे हिन एप्लीकेशन खे हिन मोहबत खे हिन बयार खे कीअं था ॾिसो भई तव्हां पंहिंजे सवाल जो जवाबु ॾियो ॾिसो अगरि काई बि छोकिरी आहे के बि घर खां या के बि मुआशरे सां तालुक़ु रखे थी उनजो जीअं तव्हांखे तरबियत जिंदी कंदव उहा अॻिते के बि फील्ड में वेंदी त उनजी जेका तरबियत हूंदी उहा उन फील्ड में उन वे में वेंदी त तव्हां पेरेंट्स खे मां इहो चवंदमि तव्हांखे पंहिंजी तरबियत ते बिल्कुलु ट्रस्ट हुजे कॉन्फिडेंस में वठी ॿारनि खे जेको उहे चाहिनि था करणु ॾियो सही ॻाल्हि आहे बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे ऐं कॉन्फिडेंस में वठणु हिकिड़ो दोस्ती अच्छा किथे किथे मूं इहो बि ॾिठो आहे अक्सर तव्हांजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे हरीश जवाबु रहिजी वियो आहे न उहो असां वठूंसि था त लेकिन जॾहिं ॿारनि खे तव्हां पंहिंजो हिकिड़ो फ्रेंडली माहौल ॾींदा कॾहिं कॾहिं काफ़ी सारा ॿारनि जो नाजाइज़ फ़ाइदो बि खणंदा आहिनि त माउ पीउ ऐं असांजा जेका फैमिली मेंबर सां बिल्कुलु आज़ादी जो हा तव्हां कीअं था ॾिसो पंहिंजे पहलू खां मां इहो चवंदमि की अगरि कंहिं में टैलेंट आहे चाहे उहो छोकिरो हुजे या छोकिरी हुजे अगरि तव्हां हुनखे पॉज़िटिव वठंदव न पंहिंजी औलाद खे तव्हां सपोर्ट था कयो त कॾहिं बि उहो नाजाइज़ फ़ाइदो तव्हांजो खणी नथो सघे इहा मतिलबु मुंहिंजो माइंड सेट आहे मतिलबु मूंखे एॾी आज़ादी आहे अञा ताईं कि मतिलबु मूंखे पंहिंजी बाउंड्रीज़ ख़बर आहिनि कि बाबा हे मुंहिंजी बाउंड्रीज़ आहिनि मूंखे क्रॉस न करणियूं आहिनि त ॿार पंहिंजी बाउंड्रीज़ सुञाणंदो आहे कि बाबा मूंखे इहो करिणो आहे इहो न आहे करिणो अगरि पॉज़िटिव शइ में शइ खे वठी हलूं त इट्स गुड बिल्कुलु ॾाढी बहितरीन ॻाल्हि कई ऐं इहे ई असांजूं जेके एजुकेटेड नियाणियूं आहिनि जेके माशाअल्लाह सां पंहिंजे टैलेंट सां पंहिंजे उन तालीम सां ऐं पंहिंजे क्राइटेरिया खे ॾिसी करे पंहिंजे उनखे दायरे जे अंदरि कमु कनि थियूं त मतिलबु इन मां असांजो इहो त मैसेज ज़रूरु वञे थो त इज़त ऐं मान सां जेको कमु कजे थो उहो असांजे पंहिंजे हथ में असां कहिड़ो मयार ॾेखारियूं था असां कहिड़ी शइ ॾिसूं जे सोशल मीडिया जो हींअर हिकिड़ो सॼो दौरु आहे ऐं सोशल मीडिया ते तव्हांजो जेको बि रुख आहे जहिड़ो तव्हां ॾेखारंदा उन सां चवंदा न मौला अली मुश्किल कुशा जो कॉल आहे त तव्हां ॻाल्हायो त सुञाता वञो ऐं तव्हां पंहिंजे तन ते ऐं तव्हां पंहिंजे फिज़िकल जेको तव्हांजो एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि में जेको तव्हां पहिराव कंदा हो जेको तव्हां पंहिंजे अंदाज़ खे माना ॾेखारींदा हो माण्हुनि खां उन सां ज़ाहिर थींदो आहे तव्हांजे रूह जे अंदरि जेको हिकिड़ो इंसानु वसे थो उहो कहिड़ो आहे उहो तव्हांजे पंहिंजे अंदरि जी अकासी हूंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन में त कोई शक न आहे त तव्हां जीअं नज़र अचो था तव्हां में सोभ बोतरी आहे तव्हां में सूंहं बोतरी आहे सूंहं सिर्फ़ु चेहरे जी काउंट न थींदी आहे रूह जी काउंट थींदी आहे अख़लाक़ जी काउंट थींदी आहे अच्छा जे अगरि अरीश खां पुछां त हिकु लफ़्ज़ में बयानु करे त अक्सा छा आहे त कहिड़ो वर्ड वठंदी अक्सा लाइ प्योर सोल ओहो ऐं सेम तव्हां खां इहो सवाल कजे त गुड हार्टेड भाई छा ॻाल्हि आहे छोकिरियूं सफ़ा एक्टिव लॻियूं पियूं न मतिलबु दिलि जेका आहे न सभिनी खां वॾी इहा शइ आहे इनखे तव्हां क्लियर रखो प्योर रखो साफ़ रखो तव्हांजी हर मंज़िल आसान आहे असांजे मतिलबु ग्रुप जो रूल आहे असांजे बारे में कोई गिला बि कंदासीं बर्दाश्त न कंदासीं बर्दाश्त हाणे हिनखे फेस असली दोस्ती त इहो ई आहे असां हाणे हुनखे प्यार फेस कराईंदा आहियूं सही ॻाल्हि बिल्कुलु ऐं तव्हां जॾहिं बर्दाश्त करे विया हुनजी गिला इहो अगरि तव्हांखे पाण फील नथो थिए त तव्हांजी बेइज़ती थिए थी त पोइ तव्हांखे पंहिंजी इज़त सभिनी खां मथे हुजणु खपे हर शइ में इज़त तव्हांजी फर्स्ट प्रायोरिटी हुजे हमेशह ज़िंदगीअ में मूं में त उहे बर्दाश्त इलाही तमामु घटि आहे अगरि हा मूंखे किथे फील थींदो आहे न त हिते मुंहिंजी थोरी डिसरिस्पेक्ट थिए थी त बसि पोइ एंगर स्टार्ट गुस्सो ॿिन्ही मां सभिनी खे वधीक कहिड़ो ईंदो त चारि ॼणियूं अचनि त मज़ो अची वञे या उन्हनि खे बि तंग कयूं वधीक लेकिन मां बर्दाश्त करे वेंदी आहियां मूंखे गुस्सो ईंदो आहे इनजो गुस्सो आहे फट 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 मारंदी आहे नुक़सान कंदी आहे हरीश मथो
अच्छा जी अगर अलीशा अशा बस चुप साइलेंट रहंदी आहिनि। असल में मां अॼु मां उन्हनि खे थोरो इलाही टीज़ कयो रात जो कि मां तोखे शो में ईअं इन दी एंड ताईं तूं ईअं त न कंदी मूंसां, तूं सच में ईअं कंदी? मां प्रॉमिस न कंदी। मां चयो मूंखे हा तव्हांखे वञी थी ॿुधायां ॿ जेके मुंहिंजो आर्टिस्ट न आहियो नी अरीशा जे करे उन्हनि खे कल्ह डेली साइकिलिंग कंदा आहियूं त उन्हनि खे चयो अथई तव्हां हलो मां तव्हां सां हीअं कंदमि, तव्हां हलो मां तव्हां सां हीअं कंदमि। मां चयो भला सही ख़ैर करे यार मे बी हू ॿई सेंसिटिव न हो निंड मां न उथी न हो त न मांखे कुटनि पियूं। हा अच्छा कल्ह मुंहिंजे ख़्याल में त कल्ह जी ॻाल्हि आहे या टियों ॾींहुं मूंखे जेको मेमोरी में मुंहिंजी ॾाढो हाफ़िज़ो जेको असांजे कल्ह ॾाढो कमज़ोर थी वियो ऐं मूंखे चवंदा आहिनि पॉज़िटिव शयूं न ज़हन ते करे इंसान पंहिंजो न एक्चुअली पॉज़िटिव शयूं भले मूंखे यादि रहनि भले नेगेटिव भले विसरी वञनि त ईअं आहे तव्हां हुनखे चांवर में कोई अलाए दाल अलाए हली इशू आहे कि आयशा मतलब जेडी असांखे बोल्ड नज़र ईंदी आहे, जेडी ब्रेव नज़र ईंदी आहे, उहा असल में असांखे ॿार आहे सम्झो नंढड़ो ॿार ग्रुप जी। त उहा हुनखे न मानी कढण ईंदी न जूतो पाइणी और जल्दी थकी बि पवंदी। हा मतलब साइकिलिंग असां इलाही किलोमीटर्स कईसीं तकरीबन ऐं उहा मतलब 2 किलोमीटर में वापस वेई चई माने जॉगिंग कंदा आहियूं हो स्टार्टिंग में वेई आहिनि। उन ॿिनी मां एक्टिव कहिड़ी आहे? माना अलीशा अच्छा उन खां अलावा अरीशी अलीशा आयशा सब ए हा माशाल्लाह त तव्हां ए जो सॼो सर्कल आहे। अच्छा ऑन स्क्रीन जेको सो प्रोग्राम में मां अक्सर खे ऑलरेडी मतलब इन जो विशेष ज़रूर ॾींदसि ऐं स्पेशली प्रोग्राम में जेको आहे सो मुंहिंजे इनखे गेस्ट कराइण जो बि मक़सदु इहो हुयो त पहिरियां डिले थी वियो पर हाणे मां वरी घणो वज़न रखियो त मुंहिंजे ख़्याल में इन में शिरकत अरीशा जी बि आहे ऐं 2 मिलियंस कंप्लीट कया आहिनि आई थिंक सो असां ऐं तमामु घणी हद जी मोहबत आहे इहे इन में को शक न आहे न ॾिसो त मां त ख़ैर हाणे नई नई आई आहियां तव्हां सां गॾु बीहण जे लाइ मुंहिंजो कमु काफ़ी पुराणो आहे मतिलबु वॾे अरसे खां मां आहियां फिल्म मूंखे सॉन्ग्स मां थींदो आहे त जॾहिं सॉन्ग मां अच्छा मां बि फर्स्ट में न परफॉर्म न कयो छो जो टिकटॉक जी सची ॻाल्हि आहे मूंखे एतिरी घणी ख़बर बि न हुई मां तव्हांजा गाना बि इलाही खयां अट्रैक्ट कंदा हुया कि ओ माय गॉड एॾी सुठी बि लॻे एॾी क्यूट सॼी कंप्लीटली मां तयार कयो आहे एॾो सुठो गेटअप इन जो अरीशा जो मां जंहिं ॾिठमि त मूंखे माना बाक़ाइदा अट्रैक्ट कयो न मुंहिंजो बाबा हे त कमु घणो लॻो पियो इन जे करे। अच्छा सिंधी में फेवरेट कहिड़ो सिंगर आहे तव्हांजो? अच्छा फेवरेट सिंगर मूंखे छॾे करे मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजो मतिलबु सिंधी सिंगर में मुमताज़ लाशारी जा सॉन्ग्स मूंखे वणंदा आहिनि ऐं अगरि थोड़ा मॉडर्न स्टाइल में वञूं त वो शमन अली मिराली। अच्छा अच्छा शमन मिराली बस असांजो त देसी टच आहे मतिलबु न हुन जा कुझु सॉन्ग्स अहिड़ा हूंदा आहिनि फ्रेश हूंदा आहिनि ऐं तव्हां मुंहिंजो मुमताज़ लाशारी ऐं छोजो मेरा गाना सां अदा ज़ामिन अली जा गाना मूंखे वॉइस ॾाढी वणंदी आहे ऐं गाने जा सॉन्ग्स लिरिक्स हूंदा आहिनि उहे बि ॾाढा ज़बरदस्त हूंदा तूं भली दिल रुबा आवाज़ ॾाढो भलो आहे नो डाउट असांजे सिंध जा जेके आवाज़ आहिनि मतलब माशाल्लाह नंढे हूंदे खां वठी अच्छा अॼु तव्हांखे ॾिसां त मूंखे हुनजो गानो ज़ामिन जो यादि थो अचे खोले वार पंहिंजा हाणे ॻोल्हिजां वञी न ॿुधल आहे सॉन्ग न ॿुधल आहे मुंहिंजो हाणे वञी तूं ॻोल्हे वठि पोइ ठाहे जा हाणे त असां सिंधी सॉन्ग एतिरो ॿुधंदा आहियूं त कोई मिली वञे सिंधी सॉन्ग्स जेके मां नोट कंदी आहियां इवन पंजाब ताईं बि वञनि था इवन पूरी मतलब टिकटॉक ते पहिरियों एॾो न हूंदो हुयो सिंधी मतलब इहो हाणे जेको आयो आहे त मां चवां थी इलाही जाइन ते सिंधी हाईलाइट घणो थो थिए न मां ॾाढो ॿ टे ॾींहं पहिरियां हिकु दिलि में अचे पियो त कंहिं चयो त टिकटॉक जेका एप्लीकेशन आहे सभु मतिलबु का एॾी ख़ासि सुठी शइ न आहे मतिलबु हुन जेको नेगेटिव पॉइंट ॾेखारे पियो वियो ॾिसो जेको बि दुनिया में कंहिं बि शइ जो पहलू ॾेखारे वेंदो आहे उहो नेगेटिव बि हूंदो आहे लेकिन उहो पॉज़िटिव बि हूंदो आहे असांजी चॉइस हूंदी आहे पॉज़िटिव वे में वञे नेगेटिव बिल्कुलु बिल्कुलु असांजे हथ में मोबाइल आहे ऐं असां यूज़ कयूं था मोबाइल हिन वक़्तु बचे ॿार जे हर इंसान जे हथ में आहे लेकिन असां चयो त मोबाइल सुठो न आहे त इहा ॻाल्हि ग़लति आहे इन करे जो उन मोबाइल मां असां पंहिंजो पॉज़िटिव यूज़ बि कयूं था उन मां असांखे नेगेटिव कहिड़ो कमु था वठूं असांजी थिंक आहे असां हुनखे नेगेटिव कीअं था यूज़ करियूं त उन करे एप्लीकेशन जो कुझु फेसबुक आहे ॾिसो सॼी दुनिया हलाए थी लेकिन उन फेसबुक जा घणा माण्हू सोशल मीडिया जा नाजाइज़ फ़ाइदा खणनि था कंहिं वरी इहा आहे जो जेतिरो पॉज़िटिव हले थो ऐं चवां थी जेतिरो इफेक्ट जेतिरो हाईलाइट मतिलबु माण्हू जे इशूज़ जे पोयां पॉज़िटिव थिंग्स सां जेतिरो सोशल मीडिया ते खयो शायदि ई करे केतिरो न खयो वियो हुजे त इहे शयूं पंहिंजे हिसाब सां लेकिन माण्हुनि जो त टिकटॉक सुठो न आहे मां चवंदमि फेसबुक जेतिरी बि एप्लीकेशन्स आहिनि इन्हनि मां सभिनीनि खां सुठी जेका आहे ट्विटर आहे
हाँ अच्छा वो त आहे उन वो बिज़नेस लेवल ते या लेकिन मां तव्हां चवंदमि वॾे जेतिरा बि असां सिंधी आहियूं भले नियाणियूं हुजनि या छोकिरा हुजनि ट्विटर ते अचो ट्विटर ते यूज़ कयो ऐं जेका तव्हांजा ख़्यालात आहिनि तव्हां जेको चाहियो तव्हां उहो पंहिंजा इज़हार ख़्याल उते लिखो छो त ट्विटर तमामु बहितरीनु शइ आहे असांखे फ़िलहालु अञा ताईं ख़बर न हुई मां बि रिसेंटली यूज़ करणु शुरू कयो आहे लेकिन मां चवंदसि त जेतिरा बि एप्लीकेशन आहिनि सभिनीनि खे छॾे ट्विटर ते मूंखे ट्विटर वारे में पैसा वग़ैरह हक़ीक़त ॿुधायां अक्सर हिकिड़ी ऑन स्क्रीन तव्हां सां ॻाल्हि शेयर कंदी थी हलां पंहिंजे ज़ाती के तजुर्बे जे हिसाब सां तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो हाणे आया आहियो हुते मां ट्वीट कंदी न आहियां यूज़ ई न कंदी आहियां कॾहिं मां बि ॾिठो बि आहे मां बिल्कुलु बि न कंदी आहियां लेकिन ट्विटर कंहिं दौर में असां कयूं त सोशल मीडिया जो ॾाढो वेठा अॼुकल्ह इहे वेठा असांखे कुझु बि कोन मिलंदो सची ॿुधाई लेकिन चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी नॉलेज आहे हिकिड़ी इंफॉर्मेशन आहे जेका असां ॿियनि ताईं पहुचायूं पिया कंहिं दौर में ट्विटर जो जेको इस्तेमालु हो सो ॾाढो क़ाबिले अख़लाक हुयो ऐं सुठो हुयो हाणे ट्विटर में फेसबुक में को डिफरेंस कोन रहियो ऐं तव्हांखे पर्सनल मतिलबु सची पर्सनल मुंहिंजे थिंकिंग में हूंदो आहे कि ट्विटर उहे माण्हू जॉइन कनि जंहिंखे मतिलबु पॉलिटिक्स जो थोरो हुजे ऐं हुयो बि तव्हांजो अगरि पॉलिटिकल सोच हुजे या तव्हांखे पॉलिटिक्स में इंट्रेस्ट हुजे देन यू शुड गो फॉर ट्विटर बाक़ी फेसबुक त नॉर्मल तव्हां न्यूज़ फीड ॾिसो नई नई शयूं ॾिसो इंफॉर्मेटिव तव्हांखे उहो ई थो मिले हुन में का इंफॉर्मेशन न आहे न लेकिन अगरि जेके घर वेठा हूंदा आहिनि जेके फेसबुक ईअं आहे त तव्हां पंहिंजी पिक्चर्स अपलोड कंदा आहियो अच्छा ट्विटर ते ईअं आहे त तव्हां हुन ते पंहिंजी थिंकिंग हिकिड़ी शेयर कंदव भले लाज़मी न आहे त एज़ अ पॉलिटिक्स हीअ बि त हिकिड़ी थिंक आहे न जेका तव्हां शेयर करे रहिया आहियो हुनजी पंहिंजी थिंक आहे मुंहिंजी पंहिंजी तव्हांजी पंहिंजी आहे त जेके शइ जेके कंफर्टेबल लॻे थी उहो पंहिंजे हिसाब सां करे त हुनजो पॉज़िटिव यूज़ आहे त हिन में कोई न अच्छा फरमाइश कंहिंखे कयां पहिरीं गानो केरु ॿुधाईंदी आवाज़ आज ऐसी निकलेगी आवाज़ इत्तेफाक से याद भी ना है कोई हाँ छॾियो अच्छा न मां गया था लिप सिंक न अहिड़ो कुझु बि कोन थींदो लेकिन मां ज़रूर तव्हांखे आवाज़ ॾाढो कीनो आहे मुंहिंजो इहो त असां फ़ैसिलो कंदासीं जज वेठा आहियूं असां जजमेंट करे बि ॻाल्हि ईंदी आहे कोई लखनि जी तादाद में गाना मतिलबु परफॉर्म कया आहिनि को त यादि हूंदो ऐं असां छॾींदासीं बि कोन बख़्श न रोज़ बिस्तरी वेंदो आहे कहिड़ो इहो त ख़ैर पंहिंजे हिसाब सां आहे तव्हां ॻायो असां लिपसिंग था कयूं मां त अॼु तव्हांखे ज़रूरु कुझु न कुझु डेडिकेट कंदसि छो जो हूअं मां कोशिशि करे अवॉइड बि कयां वा न बि कयां छो जो इंडियन हिकिड़ो बहितरीनु आर्टिस्ट आहे जेको असांजे पड़ोसी मुल्क जो जंहिं सुसाइड करे छॾियो ऐं डिप्रेशन उन तां स्पेशली जे अगरि तव्हां अॼु मुंहिंजे लाइ लाइन अप न हुजो हा त मां ट्रिब्यूट उन्हनि खे प्रोग्राम बि कयां वई उन खे सिर्फ़ु थिंग में रखी करे हिकु नौजवान तबिके खे एॾो मैसेज ॾियां हा त जेको डिप्रेशन आहे न सो असांजी ज़िंदगीअ जो वॾे में वॾो दुश्मन वॾे में वॾो असांजो जेको माना कारण आहे नाकामी जो उहो डिप्रेशन आहे ऐं डिप्रेशन में तव्हांखे उहे माण्हू ॾींदा आहिनि जेके तव्हां सां मतिलबु लास्ट लेवल ते जेके तव्हां सां दुश्मनी कंदा आहिनि अटैच त बिल्कुलु हूंदा आहिनि दुश्मन तव्हां सां कॾहिं बि उहो बीह नथो सघे जेसि ताईं तव्हां सां क्लोज़ न आहे ऐं असांखे तॾहिं नुक़सानु पहुचाए जॾहिं अक्सर बारे में सभु मूंखे ख़बर हुजे चवंदा आहिनि मौला अली मुश्किल कुशा जो हूअं बि कॉल आहे तव्हांजो सॼण ई तव्हां जेको सुठो दोस्त जॾहिं उहो दुनिया में तव्हांजे साम्हूं दुश्मन थी बीह रहे न त उन खां वधीक दुश्मन नुक़सान खे दुनिया में ॿी का शइ आहे ख़बर हूंदी आहे न त इहो असांजी दुश्मन आहे वो मुंहिंजे ख्याल में त पंहिंजे टिकटॉक ते ई हलंदो आहे न त वो और लोग होते हैं जो अपनी बातें कर लेते हैं लेकिन कहते हैं अपनों को ही पता होता है कि कौन सी बात में हमारा दिल दुखेगा तो वो ही शइ आहे उन सां रिलेटेड कुझु ॻाल्हियूं आहिनि बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त मूंखे ॾाढो अफ़सोस थियो उन सेलिब्रिटी जो छा फेम छा हुनजो क्लास छा हुनजी डांसिंग छा हुनजो स्टाइल ॾाढो ख़ुशि इख़लाक़ हिकिड़ो छोकिरो हुयो मतिलबु स्माइल मां कॾहिं न ॾिठी कहिड़े सैड फैक्टर में आहे मां कॾहिं ऐं हुनजी एक्टिंग में एतिरी नेचुरलिटी हूंदी हुई मूंखे कॾहिं किथे न लॻंदो त एक्ट ॾाढो एलिगेंट हुयो तमामु बहितरीनु आर्टिस्ट ऐं बस यार डिप्रेशन भी हिकिड़ी शइ आहे एग्जिस्ट करे थी कि बाबा माण्हू जी ख़बर नथी पए पर माण्हू आहे हिन वक़्तु अली शे तव्हां बि मतिलबु हिकु माशाल्लाह सां ऑन स्क्रीन आर्टिस्ट आहियो अक्सा बि आहे मां त ऑलरेडी मतिलबु तव्हां सभिनी खां पहिरीं काफ़ी अर्सो कमु कयां थी पई सीनियरिटी मां ईअं न चवंदमि अञा असां बि सिखूं पिया ऐं असां यकीन मञो हर क़दम ते अॼु मां तव्हां सां गॾु वेठी आहियां तव्हां मां खां घणो कुझु सिखी पोइ मां अॻिते शायदि वञा त इहो ई ज़िंदगी जो हिसो आहे क़दम क़दम ते आख़िरी साह ते जॾहिं तव्हांखे लहद में लाहींदा आहिनि न तेसि ताईं तव्हां सिखंदा ई पिया आहियो त उनजो हिकिड़ो अहिड़ो सिस्टम आहे ज़िंदगीअ जो पर चवण जो मक़सदु इहो आहे त दुनिया ॾाढी ॾुखी आहे ॾाढी परेशान आहे हिन वक़्तु जेको हालात हलनि था न जेके सॼी दुनिया में ऐं प्लस असांजे ज़िंदगियुनि में उहे ॾाढा अजीबो ग़रीब लाचार आहिनि तव्हां बि हुन मां स्ट्रगल कंदा हूंदा हर माण्हू जी नोयत पइजी आहे स्ट्रगल हर इंसान करे थो कचहरी कोई बि न आहे परफेक्ट कोई बि न आहे कचहरी असांजी हली बि कॉलर असां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम जी गुड मॉर्निंग जी 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 वालेकुम सलाम अदी सकीना कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो जी बाजू मां ठीक तव्हां कीअं आहियो तबियत सही आहे अल्लाह जा एहसान बिल्कुलु ठीकु ठाक दुआ आहे तव्हांजी
ॾाढा ज़बरदस्त माशाअल्लाह। अदी सकीना जी कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं तव्हां कंटिन्यूसली जो त असांजी ॻाल्हि ॿोल हले पई तव्हां जेको टीवी में बि जेको असां कंटिन्यू असांजी आवाज़ ॿुधो पिया त उहो आवाज़ डिस्टर्ब थींदो त कॉल ऑलरेडी डिस्कनेक्ट थी वेंदी है। लाजो भाई जो ना हमारी लड़कियां आज गाना गाएंगी, देखते हैं कौन कौन सा गाना सुनाती है। ये तो मैं आज मुख्य गाना ही नहीं दो माइक माके तो गाना ही नहीं दो असा भाई गड गई। हाँ भले हाँ दे दे मुझे सभी दे दे, मैं दोनों को दे देती हूँ ना। भाई गड गाईंदियूं ॾिसूं था छा थियूं गायूं। चले ये ले न न छो हिकिड़ी माइक ते बेरड़ी आयो। अच्छा भले वेहो गॾु मोहब्बत कायम रहे लेकिन माइक सोशल डिस्टेंसिंग इहो बि पैगाम ॾियो कि सोशल डिस्टेंसिंग ज़रूरी है, तमामु ज़रूरी है। बिल्कुल बिल्कुल असा के तो मास्क भी पातल लाइ छड़ियासी। हां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑन स्क्रीन असां नथा पाए सघूं, सिर्फ़ टे वेठा आहियूं, बाक़ी सभिनी खे पातल आहिनि न। जी कहिड़ो थी गानो ॿुधाईंदा असांखे पंहिंजूं ॿई सुठियूं सुठियूं असांजूं टिकटॉक स्टार फेवरेट गानो कहिड़ो आहे? तव्हांजो ई गाईंदासीं असां। आहो इहो त पाण वधीक सुठो थी वेंदो। ॾिसां मुंहिंजे साम्हूं मुंहिंजो हा हा अॼु हलंदो लाइव हलंदो सभु। ए ॾिसो सही है ना। अच्छा मुझे गाने साड़ी छोटो घबराए सोना मुझे तो दिल है तो सा मुझी दिल है तो सा चल शुरू कर ना ता गयो छोटो घबराए मुखा छो तो घबराए सोना मुखा शर्माए पई आची का पढ़ाए मुखे सभनी जे सामू दुनिया वाला पाणे थी वेंदा जानी चुप 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 दुश्मन सारा पाणे थी वेंदा जानी चुप चुप चुप। छा ॻाल्हि आहे। वाह वाह ज़बरदस्त। हाणे हाणे पंहिंजी पसंदि हाणे न हाणे वरी पंहिंजी पसंदि जो गानो ॿुधायो जेको तव्हांखे माना सफ़ा तव्हांजो मोस्ट फेवरेट हुजे ऐं माना ॾिसो भई इहे इशारा थियूं कनि ॿिए खे। जी सिंध जी सिंध जी हा हा जी सिंध जी बि हलंदो। तव्हांजो माइक कोन जी सिंध वार जियन सिंध टोपी अजरक वार जियन सिंध जिए सिंध वार जियन सिंध टोपी अजरक वार जियन रहे सदा संधू जी झोली माणूअड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। क्या बात है। क्या एॾो सुठो गानो मां ब्रेक ते समझी त था विया। साडे चो से सिंगिंग नहीं किया कई वारा भी ये करो असां त बाथरूम सिंगर भी नहीं मां तव्हांखे सची ॿुधायां त सिंगिंग सां कुझु न हूंदो आहे, असल में छा हूंदो आहे एहसास हूंदा आहिनि। ही मोहबत हुई तव्हांजी, मूं तव्हांखे फरमाइश कई, तव्हां मुंहिंजे प्यार में जवाब न ॾेई सघिया। मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि वधीक प्रायोरिटी थी रखे त असां इन सिलसिले खे मज़ीद जोड़ियूं था ऐं खोड़ सारी कचेरी वरी गाने सां गॾु तव्हां वटि अचूं था ब्रेक खां पोइ सुबुह जी सुरहाण में। जी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे ऐं हिन वक़्तु असांजे चांहि जो टाइम थी वियो। टी टाइम जेके चवंदा आहियूं असां वटि असां चांहि जो टाइम जेको बाइकूं किराए किराए अक्सर नुक़सानु ॾाढो थी करे। मूंखे हिन विषय मां अंदाज़ो थी वियो छो चपाल मेज़बान जी चांहि मां पियां थी माइक जी किरकिरा आहे। अच्छा जी उन खां अलावा मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां शेयर कंदी हलां। ऑन स्क्रीन मां जेको आहे मुंहिंजी ऑडिशन थी वठां होस्टिंग जी अगरि ऑफर मिले त कीअं कंदा? मुंहिंजी जॻह ते प्रोग्राम मिले तव्हांखे त तव्हां कयो। अरीशा खे त मूंखे लॻे थो आहे शौक़ु, अक्सर जी ख़बर न आहे छा चवंदा। मां पंजे जेको पंजे खे तव्हां मार कढी कढंदा आहियो न, मार ॾेई करे कढी छॾंदा आहियो, उन तां ईंदसि ॻाल्हि मूंखे यादि आहे। न मतिलबु होस्टिंग जो अगरि सुठो प्लेटफॉर्म मिलंदो त मां ज़रूरु कोशिशि कंदमि कि मां हुन प्लेटफॉर्म ते ऐं तव्हांखे अॼु ऑन स्क्रीन मां चवां थी त अगरि धरती टीवी तव्हांखे ऑफर ॾिए त तव्हां को सुठो प्रोग्राम स्टार्ट कयो, तव्हांजो छा ख़्यालु हूंदो? ट्राई कंदासीं। ट्राई कंदासीं तव्हां ऑफर खे एक्सेप्ट कंदा या रिफ्यूज़ कंदा? 50-50 रखदासीं, थोड़ो सोचदा वरी वॾनि खे बोझ ॾींदासीं न। अच्छा पता भई गॾी कंदा या अकेले अकेले कंदा? अगरि सोलो में परफॉर्मेंस हुजे जीअं जस्ट लाइक मां पंहिंजो प्रोग्राम कयां थी अकेले कयां थी अकेले कंदा अकेले अकेले
क्या बात है भाई, लड़कियों खे छोकिरियूं फुल कॉन्फिडेंस आहिनि माशाल्लाह साईं। मां हक़ीक़त ॿुधायां त हिननि खे ॾिसी करे असांजे उन्हनि सिंधी नियाणियुनि जो जेको टैलेंट आहे, जेके पंहिंजे एजुकेटेड तमामु सुठे अंदाज़ सां ऐं पंहिंजे बाकिरदार तरीक़े सां कमु कनि थियूं, उन्हनि खे हिकिड़ो बूस्टअप मिले थो। ऐं तव्हां जीअं मतिलबु हिन एप्लीकेशन ते हाणे त माशाल्लाह एॾी सुठी छोकिरियूं अची वियूं आहिनि सिंधी टिकटॉकर्स। मां बि हिकिड़ो इहो मैसेज ॾींदी छोकिरियूं आहियां। किथे लिखियलु मां बि इहो चवंदी आहियां की पीउ मां खे बि हमेशह मां इहो मैसेज ॾींदी आहियां, ॿार खे एतिरो फ्रीडम ॾियो, एतिरो फ्रीडम ॾियो जो ॿार में बि उहो तव्हांखे दुआयूं ॾे की मुंहिंजे पीउ मां मूंखे एतिरी आज़ादी ॾिनी ऐं अॼु मां कहिड़े मक़ाम कहिड़े मक़ाम ते आहियां। सही आज़ादी ॾाढी सुठी शइ आहे। अगरि तव्हां दिमाग़ में ॿार जी सुठी सुठी शयूं विहारियो, ॿार तव्हांजो कॾहिं लिमिट्स पंहिंजी क्रॉस न आज़ादी त असांजो हिकिड़ो बुनियादी हक़ आहे, उहो त हर इंसान हिकिड़ी ज़हनी आज़ादी हूंदी आहे, हिकिड़ो ज़हनी क़ैद ॿारनि खे केरु थो उहो करे। छोकिरियूं पाबंद आहिनि घरनि में, निकिरनि नथियूं सघनि, इवन पिक्चर सेल्फी ताईं नथियूं खिची सघनि, कहिड़े फॉरवर्ड नथियूं करे सघनि, किथे पोस्ट नथियूं करे सघनि। न मतिलबु ईअं थींदो आहे असांजा फैंस जेके मिलंदा आहिनि त उहे असांजी पिक्चर्स वग़ैरह कढंदा आहिनि, लेकिन अगरि कोई असां उन्हनि खे चऊं न त असां तव्हां सां गॾु कढूं त असांजो फैन ई रैंडम न पोइ तव्हां भले कढी छॾियो लेकिन पोस्ट काथे न कजो। हा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुननि वटि इशूज़ हूंदा आहिनि घणा। हक़ीक़त में छा आहे जो अञा ताईं असां हुन हिकिड़ी जेका समाजी जेका असांजी क़ैद आहे, अरिश हिन ॻाल्हि सां मुंहिंजे ख़्याल में त इतफ़ाक़ घणो कंदी, तव्हां बि अक्सा आहियो माशाल्लाह सां। ऐं नो डाउट की तव्हां उन्हनि कास्ट जेके हूंदियूं आहिनि, जेके असांजे ख़ानदानी सिस्टम हूंदा आहिनि, हुननि सां जुड़ियल आहियो। हे बि आहे, मां बि आहियां, तव्हां बि आहियो। ऐं जेको आहे सो घणी शयूं असांखे ॾिसी वासी करे पंहिंजो क़दम खणणो हूंदो आहे। लेकिन उन बावजूदि कई अहिड़ियूं माना सिंध जूं असांजूं छोकिरियूं ऐं नियाणियूं जेके घरनि में पढ़ियल लिखियल, मां चवंदी आहियां एतिरियूं एजुकेटेड, एतिरियूं टैलेंटेड छोकिरियूं, पर आख़िर में करणो छा आहे, शादी करे ॿार पालणो आहे। इहो त अंडरस्टूड आहे, हीअ त असांजी ज़िंदगी जो मेन हिस्सो आहे ऐं इहो करणो आहे, इहो असांजी ज़िंदगी जो असांजो एंड आहे। बिल्कुलु इहो असांजो एंड बि न आहे, इहा असांजी स्टार्ट आहे। असल ज़िंदगी तव्हांजी शुरू हुते ई थी थिए, हुन खां पहिरियां तव्हांजी सिर्फ़ु हिकिड़ी माना बचपन हो, आज़ादी। प्रैक्टिकल लाइफ जो तॾहिं जो एंड इहो ई आहे। प्रैक्टिकल लाइफ जो तॾहिं सोचो जॾहिं तव्हां बैग ते कुझु शयूं छॾे आया हुजो की बाबा मां हे न कयमि, मां हो न कयमि। जॾहिं तव्हांजो माइंड सेट आहे न, गो फॉर इट। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ऐं ज़िंदगी में तव्हां जॾहिं धिका थाबा खाईंदा हो, तॾहिं तव्हां स्ट्रॉन्ग थींदा हो ऐं उन सां ई गॾु तव्हांखे घणो कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। मां बि ईअं ई आहियां की मां हाणे एॾी स्ट्रॉन्ग थी आहियां, बसि चवंदी आहियां जेको हथ अचां कयां। न भई असां जेके छोकिरियूं माशाल्लाह टैलेंटेड आहिनि, पर गॾु गॾु स्ट्रॉन्ग बि तमामु घणियूं आहिनि। ऐं स्ट्रॉन्ग सिर्फ़ु इहो न हूंदो आहे त की तव्हां बसि माना कॉन्फिडेंटली ॻाल्हियूं करियो था ऐं ॻाल्हियुनि करण सां सॼी दुनिया तव्हांजे हथ में आहे, ईअं बि न आहे। उनखे तव्हां प्रैक्टिकल वे में कीअं था प्रूफ करे ॾेखारियो, तव्हां पंहिंजे टैलेंट सां, पंहिंजे कम सां। इहो बि असां जेको इहो प्रूफ कयो आहे टिकटॉक ते। अगरि ॾिठो वञे मतिलबु मुंहिंजी फैमिली में इहो हूंदो, इशूज़ घणा थिया, मुंहिंजे बाबा मुंहिंजो साथ ॾिनो, मुंहिंजी अम्मा मुंहिंजो साथ ॾिनो की न मां तोखे जेको वणे तूं कर। पर जेके हाणे ख़ानदान जेको हूंदो आहे, कंहिंखे बख़्शंदो आहे। हाणे जंहिं शादी में वञूं, जंहिं दावत में, मुंहिंजो टॉपिक त खुलियल हुजे ई हुजे ऐं ॻाल्हि हले ई हले। तव्हां सेलिब्रिटी थी आहियो, तव्हां ते न ॻाल्हि थींदी। उन्हनि खे असां मां कुझु न मिलंदो, उहो असांखे पेरेंट्स खे टीज़ कंदा, कोशिश बि कंदा आहिनि, सभिनी खे ख़बर अचे असांजा रिलेटिव आहिनि ऐं वरी चवंदा बि त हे छो ईअं सभु कुझु। जॾहिं तव्हां हिकु मक़ाम ते हूंदा आहियो न, मूं ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो स्ट्रगल कयो, उन खां पोइ वरी विच में हाणे जेको शॉर्ट टाइम मां ब्रेक वरितो, जीअं सभई ॾिसंदा बि अंदरि पुछंदा आहिनि त तव्हां किथां ग़ाइब थी विया, त मां चयो मां थोरो इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां कुझु कमु कयो पियो, हुन कम में मां इन हुयसि, लेकिन हीअ जेको प्रॉपर मां पंहिंजो वे कयो पियो, कमु हलियो पियो, हुनखे थोरो मां ब्रेक ॾिनो। ब्रेक मॉर्निंग शो खां ॾिनो, ब्रेक मां सिंगिंग खां ॾिनो, ॿियो कुझु बि न कयो। वरी उन कम खे मां आहिस्ता आहिस्ता पंहिंजो सूफ़ी अज़म जी तरफ़ वठी आई आहियां। हिन वक़्तु काफ़ी मनक़बत मां तयारु कयूं आहिनि, काफ़ी सारो अहिड़ो कमु कयो आहे जेको मां इंशाअल्लाह ताला तव्हांखे तमामु घणो पहिरें वांगुरु पसंदि ईंदो। लेकिन जॾहिं तव्हां हिट थींदा आहियो न, उहो तव्हांजे पोइ प्रोपोगेंडा बि घणी थींदी आहे त हीअ ग़लति आहे, हिन जी लाइफ जे बारे में हीअं आहे, इहे अफ़वाहूं त आर्टिस्ट सां लॻंदियूं। माण्हुनि खे जॾहिं कुझु मिलंदो बि न आहे न, पोइ तव्हांखे त पोइ हरू भरू बि कोई न, असांखे त ख़बर हूंदी इन सां ईअं थी वियो। चइबो आहे न त जब कुझु नहीं होता तो कमाल होता है। हाणे जीअं माण्हू टिकटॉक ते हिकिड़ी नई हरकत सिखी आहे, पिक्चर सां ॼणे न सर्कल करे चवनि था शी डाइड ऐं डेथ थी वई ऐं एक्सीडेंट जे पिक्चर्स। इहो त हाणे हुन मुंहिंजो ठाहियो आहे, मतिलबु पंहिंजे पाण खे अच्छा कुझु माण्हू वरी अहिड़ा अथव जेके पंहिंजे पाण खे सस्ती शोहरत ॾियण जे लाइ पंहिंजे पाण खे पास कराइनि था, इहो ई आहे इलाही किरियल हरकतूं कंदा आहिनि। हाणे हुन वीडियो ते न 60K लाइक्स आयल आहिनि। हाणे माण्हू मूंखे मैसेजिस करणु, मतिलबु मुंहिंजी फैमिली वारा गुज़ारिया घर हली आया, अरे छा आहे किथे, मुंहिंजी अम्मी जॾहिं कमरे में सुम्ही पई आहे, न ॾिसेसि त सही घर में आहे सही। हाणे इहो त मतिलबु तक़रीबन 7-8 साल पहिरियां मूंखे चङी तरह सां यादि आहे त मां पंहिंजे को इवेंट करे सखर मां वापसि मोटी अचां बि डायरेक्ट कराची पई, विच में ब्रेक थियो त मटियारी मुंहिंजो शहर ईंदो, मां पंहिंजे पेरेंट्स वटि माना न पई वञा ऐं इन्फॉर्म कयो त माना मूंखे वरी शॉर्ट टाइम आहे, वरी ॿी रिकॉर्डिंग ते पहुचणो आहे, मां मे बी 2-3 ॾींहंनि में अचां। मूंखे ज़हन में परे ताईं न रहियो त मां 30 ते मां उतां निकिरां पई, 1 अप्रैल जेको आहे सो मां रस्ते में आहियां।
उन टाइम मुंहिंजे पेरेंट्स सां वञी करे कंहिं मज़ाक कयो त 1 अप्रैल आहे, अप्रैल फुल मल्हाइणी आहे। ठक थी वञे मुंहिंजी मदर खे फादर खे सभिनी फ़ोन करे चयो त शैला जो एक्सीडेंट थी वियो ऐं शैला शी इज़ डेड। ओ माय गॉड, तव्हां सम्झो मुंहिंजे घर में क़यामत जो मंज़र, माण्हू अहिड़ी हरकत कंदे देरी नथा कनि। बिल्कुलु सॼे मुहल्ले में सॼे एरिया में जेको आहे सो क़यामत जो मंज़र, बाबा अलाए सेलिब्रिटी आहे, हाणे थी डेड बॉडी अचे थो। ऐं मूंखे जंहिं महिल फ़ोन ते ख़बर पई त मां अम्मा खे चवां पई अम्मा ख़ुदा जो वास्तो नंबर तव्हां वटां, फ़ोन ते मां ॻाल्हायां पई, मूंखे ई पुछी वठो 2 मिंटनि में। पर असल में छा आहे जेको शॉक मिलंदो आहे न तव्हांखे, उन वक़्तु चवंदा आहिनि डॉक्टर्स मेडिकली पॉइंट ऑफ व्यू सां चवंदा आहिनि त कॾहिं बि को बीमार आहे हुनखे ईअं कोन चवंदा आहिनि त तूं मरण वारो आहे, न तव्हां ठीक थी वेंदा। स्लो 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 जंहिं महिल हुनजी लास्ट स्टेज ते हलिया वेंदा आहिनि, पोइ बि पेरेंट्स खे या हुनजे फैमिली या वलवाइकनि खे लास्ट टाइम ते ॿुधायो वेंदो आहे त हाणे असां कुझु नथा करे सघूं, उन लाइ बि ज़हनी तयारु कयो वेंदो आहे। त मेडिकली पॉइंट ऑफ व्यू सां डॉक्टर्स ई चवंदा त कॾहिं कंहिंखे शॉक न ॾियो, कॾहिं फौरन का ॻाल्हि अची माना का बि कॾहिं बि न बर्दाश्त करे सघंदा। त माण्हुनि वटि अलाए कहिड़ो वे थो हले। ऐं मूंखे हैरत उन ॻाल्हि ते थींदी आहे त पढ़ियल लिखियल भी आहिनि, समझदार भी आहिनि, असांजा माशाल्लाह घणे हज़ारे माण्हू लाइक था कनि। लेकिन लाज़मी न आहे हर पढ़ियल लिखियल थोरो शऊर वारो हुजे। माण्हू असांजा पढ़ियल लिखियल त जाहिल सॼी दुनिया सां भरिया पिया आहिनि, जेके उहो जेको हितां पढ़ियल आहे न, मेन ॻाल्हि उहा आहे। आज़ादी बि ज़हन जी आहे, सम्झो था, त उहा ज़िंदगी जेका हले थी उहा शइ आहे। अच्छा बहरहाल असां सीरियस टॉपिक ते वियासीं। 5 माण्हू छो न बर्दाश्त कंदा हो? छॾ यार, मूंखे छॾियो पंहिंजो मज़ाक आहे, हाणे पंहिंजा ॾिसो तव्हां जहिड़ो माण्हू त मां वेलकम कंदमि। पोइ मूंखे त कंदासीं, तव्हांजा गाना ॿुधण लाइ वेंदासीं। लेकिन उहा अलॻि ॻाल्हि आहे, तव्हां सां बिल्कुलु डिसेंट ऐं सफ़र डिफरेंट थी वेंदासीं, और मैं डिसेंट थी वेंदा। मतलब असां जेके आहियूं न, असां पाण खे चवंदा आहियूं वाइल्ड। मोहब्बत में हिकिड़ो शेर चयो वेंदो आहे, या तो किसी को अपना बना लो या तो किसी के हो जाओ, या त तव्हां मुंहिंजा थी वञो या मूंखे पंहिंजो कयो। तव्हांजा थी वेंदासीं, असां बि गाना ॻाइण शुरू कया। मोस्ट वेलकम। मूंखे ख़ुशी थी तमामु वधीक। मां तव्हांजे ग्रुप में ऑलरेडी मतिलबु तव्हां जेकॾहिं रिश्ते में तव्हां सां दोस्ती में मां आहियां, उन में त को शक बि न आहे, इहा मोहबत आहे तव्हांजी। त मूंखे तव्हां मतिलबु हिकिड़ो छा चइबो आहे त इजाज़त ॾेई छॾी। फैमिली में कोई शक न आहे। असां तव्हां वटि वेठा आहियूं, असांखे ईअं नथो लॻे की असां कोई इंटरव्यू ॾियण आया आहियूं। इंटरव्यू आहे बि कोन, असां कचहरी आहे, ड्राइंग रूम में असां हिकु कप रखंदा आहियूं, गिलास हीअं रखंदा आहियूं, असां वटि चांहि ॾाढी सुठी असां वटि अंडरस्टूड नेचुरल माहौल आहे। इहो ई असांजे लाइ सभिनी खां वधीक बेस्ट हूंदो आहे। अच्छा, सभिनी खां जेको आहे सो वधीक जेके न कमेंट जेके हूंदा आहिनि, कमेंट से माण्हू पंहिंजो हिकिड़ो वे ॾेखारींदा आहिनि त भई तव्हांखे छा पॉज़िटिव लॻे पियो, का नेगेटिव लॻे पियो। सभिनी खां वधीक कहिड़ी सुठी ॻाल्हि लॻंदी आहे व्यूअर्स जी, जेके तव्हांखे पंहिंजो प्राउड ऑफ सिन, डॉटर ऑफ सिन? हाणे मूंखे रिसेंटली कमेंट आया, जीअं त मां तव्हांखे ख़बर हूंदी मां पार्टिसिपेट कयो आहे हिकिड़ी गेम चैनल ते। गेम शो थी कयां, त हुन ते मां अजरक वग़ैरह पाए वियमि, त हुननि ते मूंखे ॾाढो एप्रिशिएट मतिलबु माण्हुनि कयो कि बाबा कि असांजी सिंधी न्याणी अजरक ते वञी हिकिड़े चैनल ते खणी वई आहे, असांजे कल्चर खे प्रमोट कयो अथई। उहा ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी, दिलि ते लॻी कि हा के त एप्रिशिएट कयो ऐं खोड़ माण्हुनि कयो। मां ॾाढो कयुमि। उन में तव्हां जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में सभिनी खे अजरक ई सभिनी खे पारायो, सभिनी खे बि ॾाढी पसंदि आई। ऐं उहा ख़बर अथव यकीन करो सभु मुहाजिर हुया, माण्हुनि खे चयो ज़ोरीअ पायो, मां तव्हांखे नई गाने ते ठाराईंदमि। हले उर्दू स्पीकिंग आहिनि, विड़नि बि पिया कि न कराची असांजो। अरे ओ त वक़्तु ॿुधाईंदो, कंहिंजो जेका शइ थींदी हुनजे बारे में छा सोचो? फ़िलहाल त सिंध आहिनि, पर मूंखे हिन ॻाल्हि ते विड़ण में ॾाढो मज़ो ईंदो आहे माण्हुनि सां। मूंखे कोई चवंदो आहे त चलो उन में तव्हांखे मां ॿुधायां, असां कंट्रोवर्शियल का ॻाल्हि कोन कंदासीं, असां मोहबती माण्हू आहियूं। चवंदा आहिनि जाइज़ आहे, बहस न कबी आहे। न न बिल्कुलु बि न, हक़ीक़त में आहे त इहो इन में कोई शक न आहे। इहो मौला अली मुश्किल कुशा जो कॉलेज बहस कंदा पोइ दुश्मन थी वेंदा, हलिया त दुश्मनी न आहे करणी, मोहबत में था चऊं। जे अगरि तव्हां पंहिंजो सम्झो था वियो न त पोइ मोहबत वारा माण्हू, असीं मोहबत वारा माण्हू झिड़कियुनि मां छा ॼाणूं। सो जी असां ब्रेक जो वक़्तु थियो आहे, तव्हां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त अक्सा ऐं हरीश मूंसां गॾु आहिनि। अॼोके हिन प्रोग्राम में हिन वक़्तु असां उहो मोकिला नहीं वठंदा आहियूं, पर ब्रेक खां पोइ बि तव्हां सां गॾु हूंदासीं। न्यूज़ ॾिसियो था, न्यूज़ ॿुधो अॼुकल्ह छा पियो थिए, उन खां पोइ वरी असां तव्हांखे जॉइन कयूं था, खोड़ सारी कचहरी कंदासीं पंहिंजे सुबुह जी सराहण में। बिछड़ी वियो आ विसरियो नाही, पर अखियुनि खां
थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा विछड़ी वियो आहे विसरियो नाही पर अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा तू त पको आ तुंहिंजी दिल बि पकी आ तू त पको आ तुंहिंजी दिल बि पकी आ तरह जुदाई कई तो त यकी आ छा तो अलाए यार तू चाही पर अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा विछड़ी वियो आहे विसरियो नाही पर अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा तुंहिंजे प्यार खां कई बस हाणे हा बस हाणे तूं जाने तुंहिंजो कम जाने हो तूं जाने तुंहिंजो कम जाने मुंहिंजूं ॾे निशानियूं वापसि आणे तूं जाने तुंहिंजो कम जाने हो तूं जाने तुंहिंजो कम जाने सदाई तो धारण वारो हलायो आहे सिलसिलो तने हित जुदाई जो कयो आहे फैसलो सदाई तो धारण वारो हलायो आहे सिलसिलो तने हित जुदाई जो कयो आहे फैसलो भरे छॾियो दिल जो ज़ख़म हाणे तूं जाने तुंहिंजो कम जाने हो तूं जाने तुंहिंजो कम जाने यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा विछड़ी वियो आहे विसरियो नाही पर अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा मुंहिंजी त दिल में प्यार आ तुंहिंजो मुंहिंजी त दिल में प्यार आ तुंहिंजो उल्को वॾो इंतज़ार आ तुंहिंजो भली मूंखे तूं भाई न भाए पर अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं
यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा पिछड़ी वियो आहे विसरियो नाही परे अखियुनि खां थी वियो आहे पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा 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 थैंक यू मां भी तारीफ़ में जाए भूल में मुझे लाजो भाई गायो अच्छा ही स्पेशली डेडिकेशन हुई बगाना ने जे करे हिकड़ो अरीश जे ला हिकड़ो असा जे और मां अलग अलग किए गयो मैं सब ठाए छयो ॾाढो सुठो गायो लॻो न आर्टिस्ट आयो न अच्छा ता के न भी लगो ही असल में बस सॉन्ग है मां बिनी के मिक्स करे छयो वो अलग गानो वो अलग अच्छा गानो मां हिकड़ो वेट पी कया सोहेल तुझी आयशा मां वेट पी कया यो गाना लिरिक्स त मतलब उहा ई थी अचे थोड़ी आज हकीकत में भी मां सोहेल के एडिट करे छयो सोहेल के मां वापस का पैसा मां अलग केतरन तकरीबन 4-5-7 साल का पो वरी अचानक असां भी ठाहियो हाणे सो असां बि रिसेंटली ठाहियो भाई तव्हां त एॾो बहितरीन ठाहियो मां जे अंदाज़ सां ॾिठो असांखे तव्हां वटि मुंहिंजो जेको चुप चुप हुयो एॾो कमाल जो ठाहियो हुयो उहो उन खां पोइ मां ठाहियो मां हिन जो वीडियो ॾिसी पोइ मां ठाहियो अच्छा सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते मतिलबु ही जेका लेवल आहे ही जेको मोहबत आहे सा माशाल्लाह मिले थी पई सिंध वासियुनि जी तव्हां एक्सपेक्ट कयो त असां जॾहिं टिकटॉक ते ईंदासीं त छा एतिरो रिस्पॉन्स मिलंदो ये कपिल शर्मा वारो शो जो थी है ना वो जो आपने कभी सोचा था कि आप मेरे शो में आई असल में चाहो स्टार्टिंग असां ईअं कयोसीं त मतिलबु जॾहिं मां स्टार्ट कयो टिकटॉक जे अचण खां इलाही अरसे खां पोइ टिकटॉक स्टार्ट कयो त पहिरियों ईअं जीअं माण्हू नॉर्मल ट्रेंडिंग वीडियोस जीअं हुयूं ईअं मां बि ठाहियमि लेकिन मतिलबु एतिरा मतिलबु 2-3 लाइक्स 4-5 लाइक्स स्टार्टिंग में ईअं हुयो त पोइ मां हिकु चकर चयुमि त सिंधी सॉन्ग मां कोई सर्च कयमि मां चवां त मां सोचियो त हिकु सिंधी सॉन्ग सर्च कयां सिंधी सॉन्ग ते वीडियो थी ठाहियां सही सिंधी सॉन्ग सर्च कयो सिंधी सॉन्ग कोई हुयो ई न मां चयो हाणे टिकटॉक सिंधी सॉन्ग ई न पोइ उतां मुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि आई त हाणे सिंधी सॉन्ग्स खां टिकटॉक खे भरिणो आहे माशाल्लाह सां इहो हक़ीक़त में पंहिंजी क़ौम सां पंहिंजी ज़बान सां पंहिंजी धरती सां सचाई जी ॻाल्हि आहे जेतिरा तव्हां मतिलबु प्रायोरिटी सां सिंधी लैंग्वेज में ऐं जेके सिंधी सॉन्ग्स माना हिट गया आहिनि इन एप्लीकेशन जे हिसाब सां शायदि ई कंहिं केतिरा कया पोइ जेॾी महिल मां पहिरीं वीडियो ठाही तव्हां यकीन कयो पूरो मंथ गुज़री वियो न त हिकिड़ो व्यूवर न आयो ओहो मतलब ॾाढो हू जेको चइबो आहे त हिकिड़ो जे यूट्यूब ते बि चवंदा हूंदा हिकिड़ो खे लाइक सब्सक्राइबर लाइ माण्हू वेट कंदो हिकिड़ो बि व्यूवर न आयो मां चयुमि 0 व्यूवर पोइ उहा वीडियो मां डिलीट कई मां ॿियो सॉन्ग मतिलबु सिलेक्ट कयो उन ते वीडियो ठाही अच्छा पोइ उहा त पोइ ईअं हिट थी वई उन खां पोइ कहिड़ो हुयो जेको हिट थियो हुयो पहिरियों त मुंहिंजो हिकिड़ो सॉन्ग इहो हुयो रुगो पैसे जी पटपटा आशिकनि मथां लटा उन बाबा पैसा पे थिया मुंहिंजा मां चयो लख त दिलि आहे तुंहिंजी एॾा पहिरियां पैसे जी पट ते पैसा हा उन ते मूंखे सिंधी टोपी पातल हुई सफ़ा सिंपल वीडियो हुई उहा उतां मुंहिंजा सॉन्ग्स पोइ हिट थींदा विया अच्छा उहो बि हिन एप्लीकेशन में इहो हिकिड़ो थोरो सिलसिलो आहे का हिकु शइ तव्हांजी माना हिट थी वञे ट्रेंड में चढ़ी वई न उन खां पोइ तव्हां आहिस्ता आहिस्ता अचो था वरी कुझु तव्हां अपडेट नथा कयो त वरी सॼो मामिलो बैक थो थी वञे पोइ ॼण तव्हां फॉलोवर्स ऐं जेके तव्हां ॻोल्हियो था पिया किथां विया किथां ईंदा वरी पोइ ईअं स्लो थो थी वञे हलियो हिन में कुझु इफेक्ट आहे तव्हांजो कहिड़ो पहिरियों सॉन्ग जो उर्दू बि ॻाल्हायां इहो हुयो की मूंखे हाणे माशाल्लाह सां 9 मंथ्स थिया आहिनि टिकटॉक ते सिर्फ़ु मूंखे मुंहिंजे ख्याल में 3 मंथ आहिनि मांखे 1 and 3 months मां लॉकडाउन में स्टार्ट कयो 1 year and 3 months आहिनि हा त मूंखे 9 मंथ्स थिया आहिनि त हिन दौरान मूंखे शुरू में जॾहिं मूंखे शौक़ु थियो मां 1-2 वीडियो विधी बाबा व्यूज़ नथिंग कुझु बि न त मुंहिंजी अम्मी घणो हुननि खे ॾिसंदी रहंदी ऐं मतिलबु ॾाढो हिननि मां अट्रैक्ट थींदी की बाबा ऐं मुंहिंजो बाबा घणो करे अक्सा जो फैन आहे त पोइ मां हिननि जे थ्रू वियमि की बाबा मूंखे हाणे टिकटॉक ते आई आहियां मां बि सिंधी प्रमोशन मतिलबु कंदमि पंहिंजो प्रमोट कल्चर कंदमि ईअं हो त पोइ हिननि सां मुलाक़ात थी ऐं उहो जॾहिं 4 ई गॾु मिलियासीं 4 वीडियो गॾु ठाहियूंसीं त पोइ व्यूज़ वधा विया ऐं पोइ असां हिट थी वियासीं माना स्टार सभु गॾिजी विया हलिया अच्छा इहो त चलो हीअ त थियो त माना फैमिली चयो तव्हां टिकटॉक ठाहिया पंहिंजे हिसाब सां उहो सभु पंहिंजी जॻह ते फ्रेंडशिप कीअं थी पाण में पहिरियों मुंहिंजी अम्मी जी थी हिन सां मुंहिंजी पोइ स्टोरी ॿुधाईंदी तव्हांखे त इमाम बारगाह में शायदि इमाम बारगाह में मिलिया
मुंहिंजी अम्मी इन्हनि खे चयो की तव्हां अक्सर जेके टिकटॉक ते हूंदा आहियो। त असांजी तॾहिं बहितरीन जेके मार्केट हा, में हा। मुलाक़ात त हिन चयो हा मां आहियां त हे बि थोरी अम्मी सां कैजुअल हुई, सफ़ा सिंधी ॻाल्हाइनि पिया पाण में, त जीअं ख़बर त सिंधी मायूं जॾहिं गॾु थींदियूं बाबा आहिनि बसि त सिंधी रुॻो मायूं किथे हा, ॿ बसि मिली हुते बसि न पहले निर्मानी रखी वेही रहे न। न हक़ीक़त में मुंहिंजी बि अक्सर सां जेका असां एक्सीडेंटली मुलाक़ात थी थी, मां मार्केट में ऑलरेडी शॉपिंग कयां पई, परे खां अचे पई त मूंखे डाउट थियो त मां बि हिन जंहिं महिल मूंखे ॾाढो बाए शबाए पातल हुजे त मां ॾिठमि इहो मूंखे उहो लॻे पई जेका टिकटॉक ते हूंदी आहे, आई थिंक सो नालो बि अक्सा अथसि, हीअ परे खां अचे पई त मूंखां पहिरियां मुंहिंजी धीउ रड़ कई न त मम्मा उहा अक्सा भाॼी अचे पई जेका टिकटॉक ते मां ॾिसंदी आहियां, उहो ईअं वेठी करेसि। मां चयो त तव्हां अचनि ॾियो साम्हूं, सिंधी आहिनि पाण सां ॻाल्हाईंदा त हे वरी साम्हूं आई त हिन त ऑलरेडी मूंखे ई सुञातो त अरे शीला बि तव्हां हिते असां पाण में ईअं ॻाल्हायूं त मां हुनखे चयो बाक़ी जेको बि मिलंदो आहे मां ईअं स्टार्ट कई न न माशाल्लाह, नो डाउट तव्हांजी जेका नेचर आहे न उहा एॾी फ्रेंडली ऐं एतिरी मतिलबु चवंदा आहिनि की दिलि जा साफ़ माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जी जेका नियत हूंदी आहे उन्हनि जे चहिरे ते झलकंदी आहे, ऐं इन में कोई शक न आहे त तव्हां माशाल्लाह जेके पंहिंजे ग्रुप में छोकिरियूं आहियो जेके पाण सां गॾु रहो था, तव्हांजी हिकिड़ी ख़ुशि मिज़ाजी जेका मोहबत आहे उहा निखरी फेस ते अचे थी, ऐं इहो ई तव्हांजो राज़ आहे, कामयाबी बि इहा ई आहे। स्टोरी ॿुधाए पई कंप्लीट त मां स्टोरी ॿुधायां पोइ बाबा हे मुंहिंजी अम्मी सां मूंखे हिन मुलाक़ात स्टोरी थी में एक्साइटमेंट लॻे थी न त मुंहिंजी अम्मी हिननि जी ॻाल्हि ॿोल का थींदी रहंदी, त मूंखे अम्मी सडनली ॿुधायो की इहा वॾी टिकटॉकर आहे ऐं सुठी टिकटॉकर आहे, ऐं मां चाहियां थी तूं बि हिन शइ जो पार्ट वठि। सही मूंखे हिकिड़ो शौक़ु हूंदो हुयो की मां कुझु अहिड़ी एक्टिविटी कयां जंहिंसां मुंहिंजो हिकिड़ो नालो हुजे या कुझु हुजे, पोइ ऑल ऑफ सडन मां हिन जी टीम में आयमि ऐं पोइ असां टिकटॉक ठाहिणु शुरू कयासीं, पोइ सभु चढ़ी वियासीं, फ्रेंडशिप थी वई। पोइ बसि अहिड़ी थी वई की बसि हाणे हिन सवाल खां हिन ॻाल्हि खां पोइ त मुंहिंजा वरी सवालनि जी हिकिड़ी ॿी हिकिड़ी माना लेकिन हाणे फोल्डर्स ठहियल हूंदा आहिनि, अलॻि अलॻि खुली था टिकटॉक जे वञनि। थ्रू दोस्ती थी आहे, लेकिन टिकटॉक असां लाइ एॾो इम्पोर्टेंट आहे, असांजी दोस्ती हाणे एॾी थी वई आहे बसि सभिनी खां ॻाल्हि हक़ीक़त में इहा आहे त ही एप्लीकेशन्स ही दुनियावी सभु हालांकि ॿी बि टिकटॉकर्स आहिनि, असांजी हुननि सां ॻाल्हि ॿोल बि आहे, सभु कुझु आहे, पर अगरि अचनि बि न असां जहिड़ी कैजुअल नथी थी सघनि, या असां बि हुननि सां कंफर्टेबल नथा थी सघूं। उहा ॿिए सां न आहे थींदी, हुन जॻह उहा जॻह ते ॿियो ऐं असां इहो बि असांजो रूल आहे, असां 5 ॼणे खे बर्दाश्त न कंदा आहियूं हाणे असांखे लाइ छा थींदो मतिलबु तव्हां आहे? फोन था कयो पिया। पाण खे असां बर्दाश्त न कंदा पाण खे हिक बि न कंदा आहियूं। कंफर्टेबल नथी न न सघंदा। बिल्कुलु कचहरी हली थी, असांजी इन ॻाल्हि सां कंटिन्यू ईंदासीं त 5 खे छो न बर्दाश्त कंदा हुता, हुनजो रीज़न हूंदो को न को, त असां ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ मिलूं था सुबुह जी सराण में। जी हिकु दफ़ो ॿीहर भली कार सभिनी असांजे फैमिली मेम्बर्स खे ऐं असांजूं ॾाढियूं प्यारियूं एतिरियूं बहितरीन महिमान गॾु मूंसां मौजूदु आहिनि, जेके मुंहिंजे हिकिड़ी शॉर्ट कॉल ते मुंहिंजी तमामु हिकिड़ी रिस्पेक्ट रखी, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि रखी करे फ़ौरन मुंहिंजे जेको सो मान रखियो मुंहिंजो ऐं अची वियूं मुॾे, ऐं अक्सा मूंसां गॾु आहे, अरीश मूंसां गॾु आहे, असांजी टिकटॉक स्टार आहिनि माशाल्लाह सां, ऐं मां स्पेशली चवंदसि त अक्सा जे ज़हन में दिलि में अच्छा तव्हांजा केतिरा फॉलोवर्स थी विया आहिनि अरीश? हाणे मुंहिंजा 1 मिलियन ताईं थियण वारा आहिनि, उहा 950 ताईं पहुती आहे। माशाल्लाह सां बहितरीन आहियो, ऐं तव्हांजा 1 मिलियन ते क्रॉस कयो आहे न, क्रॉस त करे चुका आहियो? हाणे थींदा 1 मिलियन, 950K आहिनि। 950K आहिनि। तव्हां छा चवणु चाहींदव पंहिंजे फैंस जे लाइ जिन 2 मिलियन ताईं तव्हांखे पहुचायो आहे? बसि मां ईअं चवंदमि त मां पहिरियों त मां हुननि खे थैंक यू चवंदमि, मूंखे 2 मिलियन था पुॼायो आहे, मतिलबु इलाही घटि मुंहिंजी वीडियोज़ आहिनि जेके ॿियनि सॉन्ग्स ते आहिनि, तमामु घणी वीडियोज़ मुंहिंजी सिंधी सॉन्ग्स ते, सिंधी कल्चर सां गॾु या सिंधी अजरक या टोपी या कंहिंमें सिंधी चादर सां गॾु आहिनि, त मां सभिनीनि सिंधियुनि खे स्पेशली सिंधी फैंस खे सभिनीनि खे थैंक यू चवंदमि, त ईअं ई चवंदमि त मूंसां गॾु गॾु सभिनीनि सिंधी टिकटॉकर्सनि खे उहे सपोर्ट करनि, ईअं लाइक करनि, ऐं कोशिशि ईअं कयो त जेके बैड कमेंट्स वग़ैरह करनि था उन्हनि खे इग्नोर कयो, छो त फैंस बि हाइपर थी वेंदा आहिनि, त हिन छो त उहे असांजा फैन आहिनि, उन्हनि खे बुरो लॻंदो आहे त हा त जीअं असां इग्नोर था कयूं, तव्हां बि पंहिंजो दिलि ईअं वॾो कयो, उन बैड कमेंट्स खे इग्नोर कयो। हा अरीश तव्हां छा चवंदव पंहिंजे फैंस जे लाइ स्पेशली जेका शेयर कयो? सो मच, तव्हां मूंखे एॾो सपोर्ट कयो आहे, एॾो प्यार ऐं इज़त ऐं हिकिड़े मक़ाम ते अची पहुचायो आहे मूंखे, थैंक यू सो मच, ऐं मुंहिंजे लाइ शयूं ॾाढियूं मतिलबु थियूं रखनि, एॾो प्यार मूंखे एॾी इज़त मिली आहे, त मां सभिनी जो थैंक यू चवंदमि। बिल्कुलु में कोई शक न, मथां तव्हां सम्झो असां प्रोग्राम पिया वाइंड अप करियो, हीअ असां टिकटॉक खे थैंक यू ॾिसो टिकटॉक जे थ्रू बिल्कुलु हक़ीक़त बि आहे, शो में आया न कोई शक न आहे, हिन में तव्हां एज़ अ आर्टिस्ट एज़ अ पर्सनैलिटी ऐं तव्हांजी जेका एजुकेशन आहे, जिन फैमिलीज़ खां तव्हां बिलोंग कयो था, जेको तव्हां पंहिंजो जेको क्राइटेरिया जेको हिकिड़ो इज़त ऐं वक़ार मान ठाहियो आहे, तव्हां डिज़र्व कयो था की तव्हां हर शो में हुजो, तव्हां हर जॻह ते हुजो, ऐं तव्हांखे अप्रिशिएट करण जे लाइ बि त ज़ाहिर ॾिसो मां पाण पर्सनली मतिलबु वीडियोज़ ठाहियां थी, या कॾहिं कॾहिं जॾहिं टाइम मिलंदो आहे मां थोरो घणो तव्हांखे ॾिसी करे शौक़ु थियो त उहा कंदी आहियां,
त इन जे लाइ ॾाढी महिनत खपे थी बिल्कुल अलाई ऐं उनखे कंहिं असांजी हिकिड़ी ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे दी हसीना शेख जिन मूंखे वीडियो एॾी वणी एॾो मां अकेली बसि एॾो मां मूंखे ये मेरा भाई अली आया हुआ है इस्लामाबाद से हाँ, ये मेरा भाई है इसको लाइक करो इसको फॉलो करो शेयर करो मेरा YouTube एॾो पे उनजो चैनल अभी हम दोनों अंदाज़ आहे मां चयोमांसि मां कमेंट्स बि कया हुआ कि मुझे अदी मूं वीडियो ठाही पर अपडेट कोन कई अच्छा मां भी रिकमेंड किया थी आई लव योर वॉइस एंड प्लीज डोंट माइंड नो इफ आई डाउट मेक बिल्कुल ऐं उनजी हिकिड़ी पब्लिसिटी आहे ही उन्हनि खे माना हिकु वीडियो मां ॿिया वीडियो ठाहिनि था ॾिसो इन सां बि ज़ाहिर थिए थो तव्हांजी दिलि हमेशह जवान आहे जवान में कोई शक अगरि न तव्हां पाण खे जवान रखो था ख़ुशि रखो था त एंड शी ड्रेस अप रियली गुड मां ड्रेसिंग और आउटफिट देखो हमने लास्ट टाइम जो टिकटॉक आप क्या समझते हो हमको इतना खर्चा करना पड़ता है मैंने तो बिठाए हुए हो पेट्रोल लगता है गाड़ी में आप बोलो तो हम न भरे एॾो हुननि जो ख़ूबसूरत अंदाज़ हुयो ऐं उन जेका सिंधी ऐं उर्दू मिक्स कयल आहे न ॾाढो माना कमाल जी आहे अच्छा उन सां गॾु आहे कि ज़रूरु ॻाल्हि कंदमि त जीअं मूं हीअं तव्हां सां ॻाल्हि कंदे कयो त ॾाढी महिनत लॻे थी त केतिरी तयारी कंदा आहियो त कहिड़ी वीडियो जो हाणे कॉन्सेप्ट हुजे हुन ते पाण में हिक ॿिए सां डिस्कस कंदा आहियो छा हूंदो आहे अमूमन त वीडियोस असांजी सिंगल इंडिविजुअल वीडियोस हूंदियूं आहिनि लेकिन इलाही चकर रीशूट थींदो आहे यार हीअं सही न आहे हिते लिपसिंग सही न आहे लिपसिंग परफेक्ट हुजणु छो त असांजो फोकस ई थोरी लिपसिंग ते आहे त लिपसिंग जेका चवंदा आहियूं वर्ड टू लिपसिंग जी वर्ड मास्टर ई आहे मां चवां ॿुधाए मां ऑन स्क्रीन थी चाहियां लिपसिंग जी मास्टर आहे इहो आहे कि मां हिकु दफ़ो अगरि साउंड ॿुधी छॾिया न मुंहिंजे मूंखे लिरिक्स जल्दी कैच कंदी आहियां मां इहो हिकिड़ो आहे लिरिक्स फॉरन कैच थी बस साईं सां तव्हां हाणे सॉन्ग मोकिलियो इहो थींदो आहे मूंखे हिकिड़ो आहे अच्छा उन खां अलावा तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसे छुपा रहे हो त ज़िंदगी जो सिलसिलो आहे हर इंसान जी ज़िंदगी में दुख बि हूंदा आहिनि सुख बि त ज़िंदगी जो हिसो आहिनि दुख सुख खां बग़ैर ज़िंदगी हले नथी त ट्रेजेडीज़ आहिनि लाइफ सां जुड़ियल ॿिन्ही जे इलाही तमामु कहिड़ियूं रिश्ता लेकिन पोइ बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह हा उन्हनि ट्रेजेडीज़ असांखे हिकिड़ो स्ट्रॉन्ग कयो कयो ऐं मां चवंदी आहियां मां हाणे दुनिया बग़ैर घुमे मां दुनिया ॾिसी छॾी आहे वाह वाह ऐं दुनिया जा चेहरा ॾिसी छॾिया मां कोई कंहिंजो न सुञाणे वेंदा हो माण्हुनि खे मां फेस रीडिंग में माहिर आहियां ख़बर त मां हिकु दफ़ो माण्हू सां मिलां इहा क्वालिटी मूं में न आहे भाई मुंहिंजे लाइ ॿुधायो मुंहिंजे लाइ कज़न सां तव्हां प्योर हार्ट आहियो इहो मूंखे नज़र थो अचे न मां जेको सोचियसि तव्हां सां जोक थी कयां इंसान सभ खां ॾुखियो जेको दुनिया में सम्झणु आहे न उहो इंसान खे सम्झणु आहे चवां थी तव्हां दुनिया जी हर ॻाल्हि खे सम्झी वञो था हर सबक़ बि सिखी वञो था पर साम्हूं तव्हांजे जेको बीठो आहे उहो काठी जो पोरो वांगुरु बिल्कुलु काठी जो पोर न चवंदा जेको पंहिंजो सिंधी में हुनखे जे मथां कटंदा न त उनजे अंदरां छा थो निकिरे उहो राज़ तव्हांखे नाहे ख़बर हूंदी तव्हां पंहिंजे नियत सां हलंदा हो ऐं हमेशह हूअं जीअं स्टार्ट में बि अक्सर ॻाल्हि कई त नियत साफ़ मंज़िल आसान आहे लेकिन तव्हांजो जेको नियत जो जेको दारो मदार आहे तव्हांजे अमल ते डिपेंड थो करे अमल तव्हां कयो कहिड़ो लेकिन अॻिले जी नियत में तव्हांजे लाइ कुझु बि आहे तव्हां पंहिंजी नियत उहा त तव्हां सां गॾु आहे उनखे क्लीन रखो उनखे पॉजिटिव रखो अॻिले जी नियत उन सां असांजी बिल्कुल खटाइंदी हमेशा तव्हांखे नियत आहे कोई शक नहीं राजू भाई काफी देर से पता है अक्सा मुझे कह रही थी कि एक सॉन्ग है वो आप सुना नहीं रहे क्यों क्या मसला है ये ऐसी जिंदगी सुना दे आप चाहे चंदन सिंधी में नहीं किए पूछ शमन साहब का सॉन्ग है हमारा असा सभी जगह से उनजा फैन भी आयूं अदा शमन जो सॉन्ग ॿुधो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़े मुकलाए मुखां खिल दे रोंदे अलविदा वई चई का ख़बर ही न पई हसी जिंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ही न पई हसी जिंदगी क्या बात है मज़ो अची वियो सभु वीडियो सां लाइव ठही वियूं बाबा ये सारे के टिकटॉक स्टार आहिनि तमामु तेज़ हलनि लाइव वीडियो ठाहींदा लाइव स्नैप ठाहींदा एवरीथिंग सभु कुझु ईअं अच्छा जी अरीशा जो फेवरेट कलर कहिड़ो आहे येलो एंड वाइट जेको पाए वेठी आहे ओके मैं ब्लैक जेको मां पाए वेठी ब्लैक जेको मैरून ब्लैक अच्छा मोस्टली ब्लैक मतलब मोस्ट जेको फेवरेट आहे न उहो त ब्लैक आहे ब्लैक एवरग्रीन आहे मतलब हमेशा तव्हांखे कलर वणंदो आहे मूंखे लाइट कलर अट्रैक्ट कंदा आहिनि ऐं मूंखे लॻंदो ग्रीन कलर पाईंदा हो जिस स्टाइल को पीच कलर कलरफुल रहंदी आहे माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे ख़बर आहे ऐं कलरफुल रहण सां अच्छा थिंग्स सां बि डिपेंड कंदो आहे लेकिन ॾाढा डीप माण्हू हूंदा आहिनि जेके सिर्फ़ ब्लैक खे प्रेफर कंदा आहिनि लाइक क्या कह दिया अच्छा फेवरेट फूड कहिड़ो आहे पिज़्ज़ा बर्गर एट द सेम टाइम
ही त मैं फास्ट फूड बिरयानी 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 अच्छा घर में अगर मां ॻाल्हि कयां सिंधी पुलाव, त मां ख़ुशी सां दाल चांवर बि खाई वेंदी आहियां, ख़ुशी सां, इंतिहाई ख़ुशी सां। इंतहाई ख़ुशी सां दाल चांवर बि खाई वेंदी आहे, लेकिन ॿाहिरि हुजे त बिरयानी 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 एॾा देखो असां टियों ॾींहं गॾु वेही बिरयानी खाधी आहे। पंहिंजे ॻोठनि मां रेड़ो निकिरंदा बिरयानी 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 हिते हो कमु आहे। प्याज फ्राई आलू ऐं चांवर आहे है और ये तो सफ़ा इन जी वजह ॾिसो त इन जी वजह सां त मां केॾी मोटी थी वई असां दुआ कंदा आहियूं मुंहिंजे हिसाब सां मतलब स्मार्ट आहियो, थोरो कुझु माण्हू जेनेटिक जेके हूंदा आहिनि से हेल्दी हूंदा आहिनि, तव्हां हेल्दी आहियो, तव्हां मोटा न आहियो। असां हाणे वॉक था कयूं, साइकिलिंग था कयूं, कोशिशि कयूं था डाइट बि कयूं। साइकिलिंग मूंखे न सेखारी त पोइ मां जहिड़ो थींदो। असां वटि हिकिड़ी एक्स्ट्रा साइकिल आहे 5 साइकिल सभिनी खां जेका नंढी साइकिल आहे असां हुनखे आयशा खे ॾींदा आहियूं, वॾी तव्हांखे मिली वेंदी। बस सही आहे। ऐं आयशा ऐं जेको आहे अलीशा, उन ॿिन्ही खे असां एॾो मिस पिया कयूं, छो जो असांजो अॼु सॼो सेटअप त ॿहिता वेंदो बस तव्हां बेफ़िक्र थी वञो, केॾी पूरी टीम न इंशाल्लाह मतलब केॾी पूरी टीम ईंदी, केॾी पूरी टीम रखंदासीं। ऐं हींअर हुअं बि जेको सो लॉकडाउन बि हले हुन में इंशाल्लाह ॿिया माण्हू बि ऐड कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु असां तव्हांजे लाइ स्पेशली हिकिड़ो प्रोग्राम रखंदासीं पंहिंजे व्यूवर्स जे लाइ, त जेके जेके माशाल्लाह सभई जेके टिकटॉक ते उन्हनि खे ॾिसणु चाहींदा, उन मां खोड़ सारा ॿिया जेके पर्सनैलिटीज़ उनखे बि खणी ईंदासीं, पोइ वधीक मज़ो ईंदो। असांजा उहे ॿिया बि दोस्त आहिनि, हिकिड़ी ॿी आहे न जेका थोरी डॉल टाइप लॻंदी उनजे बारे में आहे, दुर्दाना आहे, वरी निमू बलोच आहे, त असां सभु उहे बि असां पाण में दोस्त आहियूं, ग्रुप आहे। अच्छा ये जेको तव्हांजो कनेक्शन आहे सो एप्लीकेशन जे थ्रू जुड़ियो आहे या मतिलबु हूअं न मतलब मूं सां त टिकटॉक जे ज़रिए त फ्रेंडशिप पहिरियां ई हुई। हा हूअं बि शुरू खां। हा अच्छा अलीशा आयशा असांजी बि दोस्ती पहिरियां खां हुई, पहिरियां खां हुई। पोइ माना हिन एप्लीकेशन ते टिकटॉक जे थ्रू गॾु आया। असांखे हिकिड़ो नंढड़ो चूज़ो मिलियो आहे। काफ़ी नंढड़ो न आहे, कलरफुल चूज़ा न हूंदा आहिनि। अच्छा असां हिकिड़ी शइ ज़रूरु पुछणु चाहींदसि, उहा कहिड़ी हसरत आहे जेका अञा असांजे दिलि में रहिजी वई आहे, या ज़िंदगी जेके वक़्त सां शायदि कॾहिं पूरी थिए, या ख़्वाहिश आहे? अहिड़ी का हसरत न आहे, अल्हम्दुलिल्लाह जेका विश मां कई आहे न ज़िंदगी में, लेकिन इहो आहे त नंढड़ी ख़्वाहिश आहे त इंशाल्लाह सीएसएस मां पास कयां। ओहो माशाल्लाह, पोइ त भई असांजो डबल माना हिते इंटरव्यू थींदो। बस उहा ख़्वाहिश जेका हेॾे हूंदी आहे मां तव्हांखे ॿुधाए छॾी। न ॾाढी बहितरीन। इशिता का हसरत का ख़्वाहिश कोड़ो अहिड़ो एम हुजे जो मतलब अहिड़ो ज़िंदगी में स्टेज अचे अॻिते पंहिंजी मतलब स्टडीज़ में मां कामयाबु थियां इंशाल्लाह। मुंहिंजो अॻिते प्लान उहे त मां मेडिकल जी स्टूडेंट हुयमि, पर अॻिते वञी मुंहिंजो मेडिकल जो इरादो सफ़ा न आहे। अॻिते मां वञा थी मेडिकल साइंसिस में। मूंखे मेडिकल में मूंखे मतलब इलाही टाइम लॻंदो कि मूंखे इहो आहे कि मां जल्दी पंहिंजे पेरनि ते बीहां, हिकिड़ो इहो माइंड सेटअप ठहियलु आहे कि हिकिड़ो तव्हां ऑलरेडी पेरनि ते बीठल आहियो, अगरि जा हिकिड़े मंच ते बीठा आहियो, हिते वेठा आहियो, हीअ तव्हांजी कामयाबी जो हिकिड़ो स्टैंड आहे त तव्हां कामयाबु ऑलरेडी आहियो, त हिकिड़ो स्टैंड तव्हां खणी चुका आहियो। बस हिकिड़ो आहे कि मतलब हिकिड़ो हूंदो आहे न कि माण्हू सेल्फ इंडिपेंडेंट हुजे, कि बाबा हिकिड़ी ख़ुशी आहे कि बाबा मां इंडिपेंडेंट आहे, मूंखे कंहिंजे मथां डिपेंडेंट थियण जी ज़रूरत नथी पए, हिकिड़ो अंदरि हो जज़्बो हूंदो आहे हर कंहिंजे। बाक़ी ॿियो एम जेको मुंहिंजो आहे पंहिंजी फैमिली सां गॾु उमिरो मां करे चुकी आहियां, पर मूंखे उमिरो आहे पूरी फैमिली सां। माशाल्लाह, न ज़रूरु अलाह साईं तव्हांखे जल्दी मोकिलींदो ऐं तव्हां सां पंहिंजी फैमिली सां गॾु बीहंदा। ऐं हक़ीक़त में आहे त जॾहिं तव्हां कंहिं शइ लाइ सोचंदा न त अधु कमु तव्हां करे चुका हूंदा, करिणो आहे उन सवाब बि मिली वेंदो आहे। हक़ीक़त आहे, बाक़ी अॻियां हूंदो आहे न शइ खे कामयाब जी तरफ़ अची वञिणो आहे। अच्छा उहो बि आहे, फैमिली में कंहिंजे क्लोज़ वधीक आहियो अक्सा? मदर अम्मी जे, तव्हां? अम्मी ॿई अम्मी? बाबा त ॾाढो लिमिटेड रखियो आहे। अच्छा बाप छो भले छाजे करे, मतलब के बाबा जी मतलब नेचर सफ़ा सीरियस डिसेंट, ऐं मतलब सभु चवंदा आहिनि त मां बाबा वग़ैरह सां टिकटॉक न ठाहींदी आहियां, त बाबा ऑफिशियल न आहिनि, ऐं मतलब बाबा आज़ादी ॾींदा आहिनि त तव्हां ठाहियो था बसि ठीकु आहे। मूंखे बाबा त इवन पिक्चर्स वग़ैरह बि अवॉइड कंदा आहिनि। सही सही, उन्हनि जी नेचर आहे ईअं न त मुंहिंजो बाबा ॾाढो जॉली आहे, ॾाढो हा हिन फादर फ्रेंडली, मतलब हे बि तरी घर ईंदी आहिनि सां मज़ाक करण वेही वेंदो आहे, अचो ॻाल्हायूं लाइक मतलब त पोइ तव्हांजी नेचर पंहिंजे बाबा ते वियल आहे, न इन करे सही सही। न इन्हनि जी मदर बि तमामु भली आहे, मतलब मदर फादर ॿई माशाल्लाह जॉली आहिनि। त बसि पोइ उनजे करे न मिक्सचर ई कुझु अहिड़ो आहे। आहे। मुंहिंजो पीउ मां तव्हांखे बि घटि लॻंदा, मुंहिंजो दोस्त वधीक लॻंदा। हा ऐं बहितरीन आहे, इहो ॾाढो बहितरीन आहे, ॾाढो बहितरीन आहे। अच्छा तव्हां असां लाइ बार ब्रेक छो था वठो, असां कचेरी करिणो आहे, कचेरी कयूं था गॾु सिर्फ़ु असां अञा पंहिंजे हिन फॉर्म में अचूं था, तव्हां यकदमि चओ था हाणे ब्रेक वठो, असांखे लॻे कोन 15-20 मिंट बार कीअं था गुज़री वञनि। अच्छा ऐं हुन सां अलावा इहो ज़रूरु पुछंदसि त मतिलबु अहिड़ी का स्कूल फ्रेंड जेका अञा ताईं राब्ते में हुजे? हाँ सब दोस्त आहिनि, स्कूल फ्रेंड्स त सभु, लेकिन मां सम्झंदी आहियां हिकु छोकिरी जी सभिनी खां बहितरीन दोस्त जी मदर हूंदी आहे। मुंहिंजी बेस्ट फ्रेंड जेका आहे न मुंहिंजी मदर आहे, पूरी दुनिया में मुंहिंजी माउ आहे। मुंहिंजी बि छो त हुन मूंखे चाहे मुंहिंजो फादर हुजे या मुंहिंजी पूरी फैमिली हुजे, हुननि मूंखे न सपोर्ट कयो हुजे, मुंहिंजी माउ मूंखे तमामु कयो आहे।
सही लेकिन मां चवंदमि जेको मां कुझु बि आहियां मूंखे अगरि कुझु माण्हू सुञाणे त बिकॉज़ ऑफ माय मदर ॾाढो बहितरीन आहे ऐं असांजी छोकिरी इमोशनल करे मूंखे रोड़ी ईंदियूं लॻे थो यकीन कयो जेके मां सॉन्ग्स खणंदी आहियां बेशक तव्हां जा हुजनि या ॿिए सिंगर जा हुजनि हे बि मां कोई मन पुछंदी तूं गाना कारो थी कढे तूं इहो ॿुधाए ऐं यकीन कयो मुंहिंजी अम्मी कढंदी आहे मूंखे सॉन्ग्स मदर्स असांखे चवंदी हिन सॉन्ग ते ठाहियो हे मां रखियो आहियां अम्मी जॾहिं असां ड्रेस अप बि थींदा आहियो त अम्मी असांखे ऑब्वियसली न मां उन तरफ़ अचां थी न ड्रेस जी तरफ़ अचां थी ब्रेक वठी आहियां पर मेरा घणो कुझु रहिजे थो ब्रेक वठां थी ब्रेक खां पोइ जल्दी जल्दी ब्रेक था वठो थो थिए सुबुह जी सुराण में तव्हां डिज़र्व कयो था तव्हां एॾी महिनत कयो था एतिरे अरसे खां मतिलबु हिकु सोशल एक्टिविटीज़ ते तव्हां पंहिंजे पाण खे जेको सुरखियो आहे ऐं हुनजो एतिरो रिस्पॉन्स एतिरी मोहबत आहे तंहिंजे करे अॼु तव्हां हिते मौजूदु आहियो तव्हांजी महिनत आहे ऐं मुंहिंजे हिसाब सां त हीअ त न आहे अञा तव्हांखे अॻिते वञणु खपे ऐं इनशाला ताला मां हमेशह हर क़दम ते तव्हां सां गॾु आहियां ऐं इनकेस मां तव्हांखे इनिशियल ज़रूरु पर्सनली तौर ते बूस्ट कंदसि त अक्सा में बि थी सघे थो त माना पंहिंजी एक्टिविटी खे थोरो चेंज छो हर कहिड़ी फील्ड अलॻि आहे न पर मां तव्हांखे हरीश ज़रूरु अक्सा ऐं मां तव्हांखे ॿई इनिशियल चवंदासीं त ऑन स्क्रीन अगरि तव्हांखे कोई ऑफर ॾिए थो सुठे लेवल सां की होस्टिंग जी कंहिं प्रोग्राम जी त बग़ैर कंहिं माना हुनजे सोचण जे तव्हां जॉइन कयो छो माशाल्लाह तव्हां में टैलेंट आहे तव्हां इन फील्ड जे लाइ आहियो बिल्कुलु इन करे मैसेज छा ॾींदा पंहिंजे फैमिली लाइ पंहिंजे फ्रेंड्स जे लाइ या पंहिंजे फैंस जे लाइ फैमिली लाइ त ईअं चवंदासीं त ॾिसो अगरि असां टिकटॉकर आहियूं असांजी वीडियोस हर मोबाइलनि में आहिनि त उन में इहो ॾिसो त असांजी वीडियोस कहिड़े क़िस्म जूं आहिनि उन में असां सिंधी सॉन्ग्स आहिनि असांजा असां पंहिंजे वीडियोस में छा था कयूं कहिड़ो मैसेज ॾियूं था त प्लीज़ इन ॻाल्हि ते गौर कयो ऐं प्लीज़ थोरो नफ़रतनि खे ख़तमु कयो दिलनि खे साफ़ रखो छो त तव्हांखे ख़बर न आहे त असां इंसान अॼु हिन पल आहे अॻिले पल आहे या न आहे त जेतिरा तव्हांजा प्यारा रिश्ता आहिनि जिन्हनि खां तव्हां प्यार कंदा आहियो जेके तव्हांजे आस पास आहिनि उन्हनि जी हमेशह क़दुरु कयो बिल्कुलु हक़ीक़त आहे अरीशा तव्हां छा चवंदा मुंहिंजो फैंस खे त इहो ई मैसेज हूंदो थैंक यू सो मच फॉर एॾो सपोर्ट ऐं इज़त ॾियण लाइ बाक़ी माण्हुनि में अगरि मुंहिंजी इहा आवाज़ इंटीरियर ताईं वञे थी त मां हुते इहो ई चवंदमि नियाणियुनि खे फ्रीडम ॾियो नियाणियुनि खे हर क़दम ते वधणु ॾियो जेको उन्हनि जी पॉज़िटिविटी आहे उनखे पॉज़िटिविटी वे में वठी वञो नेगेटिव हर शइ न वठो सही ॻाल्हि बिल्कुलु ऐं असां सभिनी तव्हांखे पंहिंजे ॿुधाईंदा हलूं फैमिली मेंबर्स खे जेके प्रोग्राम ॾिसनि था लाजू भाई आप म्यूज़िक स्टार्ट कर दें अॼु हिते असां सां अक्सा आहे अक्सा 2 मिलियन कंप्लीट कया त मां हिन सेलिब्रेशन में प्रोग्राम रखो मां घणी तयारी में हुअसि लेकिन शॉर्ट टाइम में थिए थो कल्ह संडे अॼु मंडे असांजो फर्स्ट डे आहे मां हिन जो अञा हिकिड़ो हिकिड़ो पंहिंजे तरफ़ां जेका डेडिकेशन थींदी उहा पेंडिंग में आहे उहा जॾहिं तव्हांजूं सभु दोस्तूं गॾु ईंदियूं त पोइ इनशाला सेलिब्रेट कंदासीं ऐं लाजो भाई जे ऐं शादी जी सालगिरह आहे अॼु स्पेशल डे थी वियो आहे ॾाढो ऐं जॾहिं तव्हां अचो जीअं तव्हांखे ॿुधायूं त असांजो ओबी ऑपरेटर असांजो बहितरीनु हिकिड़ो वर्कर आहे तमामु बहितरीनु असां पंहिंजी टीम जे मेंबर्स खे बि हमेशह एप्रिशिएट कयूं जेके एतिरी महिनत कनि था जेके पंहिंजो तव्हांजो हर वक़्तु सालगिरह जो आवाज़ ॿुधो पिया अॼु हुनजी बर्थडे आहे तव्हां अचो त असां गॾिजी उथी करे कयूं था ओतिरी जुनेद अचो था हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे आ खाराया कीअं टू यू तो मां खाराया ओके अच्छा जी ओए होए होए मूंखे चेक कर थैंक यू ऐं मां हिकिड़ी शइ ऑन स्क्रीन चवंदी हलां त जुनेद जी बर्थडे आहे अक्सा असां सां गॾु हुई ऐं स्पेशली अल्लाह ताला तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे खोड़ सारी बेस्ट विशिस असांजे पूरे टीम जूं सभिनी सां गॾु आहिनि मुंहिंजा फैमिली मेंबर्स आहिनि मां चाहींदी आहियां वर्कर नंढो या वॾो न हूंदो आहे असांजा फैमिली मेंबर हूंदा आहिनि वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे त यकीनन तव्हां सभिनी खां मोकिलाइणियूं आहे सभु इनशा ताला वरी ज़िंदगी री सिहत री सुभाणे मुलाक़ात थींदी तव्हांजो इलाही सारो थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं इनशा जे त जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं असां सभिनी जूं दुआऊं बि तव्हां सां गॾु आहिनि ईअं ई हमेशह अक्सा खे अरीश खे प्यारु ॾींदा रहो पंहिंजे टिकटॉक ते ऐं सुठा टिकटॉक तव्हांजे लाइ ठाहींदी वञा वधीक त इनशा ताला वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह निगहबान असांखे ॾींदा इजाज़त इनशा ताला सुभाणे मुलाक़ात थींदी